अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। समें रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ते आऊं आज मेज़बान वहीद मुस्तफ़ा अवाजी समातुन में अवां खे भलीकार कयां थो। समें हैदराबाद में वतन दोस्त जमहूरी पार्टी तरफ़ां कामरेड ज़ाहिद मखदूम जी याद में हैदराबाद प्रेस क्लब में ताज़ियती मेड़ाको कोठायो वियो, जंहिंमें वतन दोस्त जमहूरी पार्टी के सदर गुलशेर शरह, अवामी मरकज़ पार्टी के वफ़ाक़ी सेक्रेटरी बख्शल थल्लो, कामरेड समर जतोई, ताज मरी, डॉक्टर हमीद सुमरो ऐं कामरेड ज़ाहिद मखदूम जी फैमिली ऐं ॿियनि कामरेड ज़ाहिद मखदूम खे लफ़्ज़नि जी भेटा पेश कई। समें इन प्रोग्राम की समूरी कार्रवाई अवां जी समातुन में पेश करे रहिया आहियूं। कामरेड ज़ाहिद मखदूम के ब्रदर कामरेड ज़ाहिद मखदूम के चवंदुसि त पंहिंजे जो कार्रवाई जो आगाज़ करे। इंतहाई काबिल एहतराम कामरेड साथियों, अस्सलाम वालेकुम। GSM GA कोरियल GN दुनिया जो मज़लूम क़ौम जो हक़ जदोजहद। कामरेड साथियों, सब खां पहिरियों माज़रत, प्रोग्राम लेट थिए पियो, कुछ गर्मी जा इशू आहे, कुछ ॿिया मसला, इन जे करे असां माज़रत घुरंदासीं। प्रोग्राम जो आगाज़ थी चुको आहे। हाणे बाक़ाइदा साईं कामरेड ज़ाहिद हुसैन मखदूम ज़िंदगी के आख़िरी ॾींहंनि में, मां सम्झा थो 1.5 महीनो अॻु में मुझे व्हाट्सएप पे शइ मोकिली जेका मुंहिंजी ज़िंदगी के बारे में, ऐं चई नोट कजां पाण वटि कंहिं दोस्त हुनजी लाइफ ते 2-3 लफ़्ज़ लिखिया जेकी मां चाहियां थो त पंहिंजी तक़दीर जे बजाए टाइम बचायां ऐं उन जूं ॻाल्हियूं तव्हां सां शेयर कयां। सो उन लाइ तकलीफ़ जी माफ़ी। ज़ाहिद हुसैन मखदूम बचपन खां गुरबत जो वार पढ़ण जे शौक़ 2 सालनि जे ज़ायाबाद मामन के मामूली चंदे ते उन शर्त ते 1975 कॉलेज पहुतो त सियासत न कबी, पर दाख़िला खां पहिरियां कामरेड नज़ीर अब्बासी जी मुलाक़ात संदसि ज़िंदगी जा तेवर ई बदिलाए छॾिया। अर्ज़ु कयो हुअईं त दाख़िला मैकेनिकल में वठिबी त कारखाननि में सिंधी वञनि ऐं सियासत बि कबी त असेंबलियुनि ताईं ग़रीब जो आवाज़ हुजे, जीअं उन्हनि जे छुटकारे जो कानून ठहनि। कॉलेज में पहिरियां सियासी उस्ताद कामरेड सनाउल्लाह लुंड ज़हन में सियासी सुवालनि जा अंबार पैदा करे छॾिया। गुरबत जो ख़ात्मो कीअं कजे जवाब लाइ किताब पढ़ंदे सोशलिज़म ताईं पहुतो। सिंध ऐं सिंध जे छुटकारे लाइ बि उहो ई ज़रूरी हो, पर उहो सिंध छो ॿिया बि गुरबत ऐं मज़लूम जे शिकार आहिनि, गॾिजी छो न विढ़िजे। जवाबनि ॻोल्हण जो सिलसिलो संदसि ज़िंदगी भर रहियो। सियासी सफ़र GSM खां बग़ावत करे प्रोग्रेसिव GSM ठाही, कमु करणु शुरू कयो, जंहिं अॻिते हली सिंध वतन दोस्त इनकलाबी पार्टी जो रूप धारे वरितो। उन दौरान लाड़काणे जे मज़दूरनि जी हिमायत में मिलिट्री कैंप ॿाहिरां चाकिंग कंदे कामरेड कुर्बान जिस्काणीअ सां गॾु वधिजी पियो, जिते ख़ूब मोचड़ा खाई मज़दूरनि जा ठाह जी सूरत में ॿिए ॾींहुं ई ॿाहिरि निकिरी आयो। वरी लाड़काणे जी ॿीहर तहरीक में गिरफ़्तारी पेश कई, 3 महीना जेल काटियो। शागिर्दीअ दौरान पढ़ाईअ में वक़्तु ज़ाया न कयो। पंहिंजी मुर्सीअ सां 50 शागिर्दनि मां 5 फर्स्ट डिवीज़न में पास कंदड़ रहियो। स्टील मिल जे 5 शागिर्दनि लाइ कॉलेज कोटा जी डिमांड आई, पर 3 साल रूस में रहणो पियो पए, जेको इनकलाब सां गद्दारी पियो लॻे त उहा इहे अमल सां रूगर्दानी कंदे 1978 में कॉलेज जो आख़िरी प्रैक्टिकल रही अलू शुगर मिल शाहपुर जानिया जे मैनेजर वटि सिधो वञी जहिड़ी तहिड़ी नौकरी की गुज़ारिश कई। इन वर्कशॉप में अप्रेंटिस ट्रेनर करे ॿियनि जे मुक़ाबले में डिप्लोमा करे ॿियनि जे मुक़ाबले में वधीक पघार ते रखियो, जेको ॿियनि करे नागवार गुज़रियो। 9 महीने नौकरीअ में टेक्निकल कारकर्दीअ खे करे 2 स्पेशल इंक्रीमेंटूं हासिल करे वरितियूं। मिल जी नौकरीअ में मज़दूरनि जी पॉकेट यूनियन हुजण ख़िलाफ़ रात जो लिकी लिकी अकेले सिर चाकिंग करणु शुरू करे ॾिनी, जंहिंजो चोड़ो वधी वियो, जंहिं सबबि पढ़ियल लिखियल में बि उत्साह विधो वियो, जंहिंखे वरी तंज़ीमी शिकिल लाइ रशीद मखदूम जेको उते क्लर्क हो कोशिशूं वरितियूं। बनावटी यूनियन रेफरेंडम थियो, पर अध खां वधीक वोट ज़ाया करे मज़दूरनि पंहिंजो इंतकाम ऐं कावड़ जो इज़हार ॾेखारियो। अॻिते हुआ रशीद मखदूम जी क़यादत में मज़बूत यूनियन थी उभरी। अॼु बि संदसि नाले वारो पैनल ई खटे पियो। 1979 में रेलवे में सब इंजीनियर तौर ज्वाइन कयो, जिते ॾींहं राति जी सख़्त महिनत करे बहितरीन मक़ाम हासिल कयो, पर तबियत में गैर हुनरमंद रेलवे इंजीनियर जी गैर ज़रूरी दबाव खिलाफ़
सख़्तु रिएक्शन करे सॼी सर्विस उन्हनि वटि नापसंदीदा फ़र्ज़ु सम्झियो हुयो, जंहिंजी परवाह कॾहिं हुन कई। पार्टी दोस्तनि जे मशवरे ते इख़्तिलाफ़ बावजूदि ॿियनि खां वधीक तरक़ी पसंद ट्रेड यूनियन वर्कर यूनियन जी रोडी लोको शेड में ऑर्गेनाइज़र करे मज़दूर जदोजहद शुरू कई। इख़्तिलाफ़ उहो हुयो त सुपरवाइज़ इंतिज़ामिया जो पुरज़ो आहे, अगरि उहो बि यूनियन सरगर्मी कंदो त निज़ाम दरम बरम थी वेंदो, जंहिंखे इंतिज़ामिया बर्दाश्त न कंदी। नतीजे तौर मज़दूर एतिरी ताक़त नथा रखनि जो क़यादत बचाए सघंदा। बहरहाल जदोजहद दौरान पुलिस ऐं मिलिट्री घेराव जहिड़ा दबाव बर्दाश्त कंदे मुतालबनि जी मजता कराईंदो रहियो। भला आख़िर मुल्क जी तहरीक में मरकज़ी क़यादत जे पोइते थियण करे 1984 में कोयटा बदिली थी वियो। ॿिए तरफ़ संदसि सियासी अमल जारी रहियो। इनकलाब सिर्फ़ सिंध लाइ छो, जॾहिं त मज़दूर हारी ॿियनि हंधनि ते बि आहिनि, मज़लूम क़ौमूं त ॿियूं बि आहिनि। उन सुवाल सवाफ़ खे वार वतन दोस्त इनकलाबी पार्टी में तब्दील करे छॾियो। MRD तहरीक में पार्टी तजरियो पेश कयो त ज़ियाशाही ख़िलाफ़ नफ़रत करे अवामी रोडनि ते भरपूर निकिरंदो ऐं रियासत सां टकराव में अचणु चाहींदो। उन लाइ असांखे उन ख़ुदरू तहरीक खे क़यादत फ़राहम करे रियासत सां मज़ाहमत वारो रुख़ ॾियणु घुरिजे त जीअं अवाम अफ़रा तफ़री जो शिकार थी तहरीक गैर सियासी रुख़ इख्तियार न करे सघे। उन ते इल्मु पैदा थींदे सख़्त ज़िले जी पार्टी क़यादत फ़राहम कई वई, जंहिंमें वधि खां वधि किरदारु अदा करे सघियो। जल्द बलूचिस्तान बदिली थियण बैदि कोटिया जी ट्रेड यूनियन शागिर्दनि ऐं पार्टियुनि सां राब्ता वधाया। अकबर मुफ्ती गोसबख्श बिज़म जो शेर मोहम्मद जनरल शेरुख मरी जंहिं दावत ॾिनी, डॉक्टर अब्बास सां गॾु मरी बेट में रवायती सरदारी हथियारनि बंदनि सां इस्तक़बाल करायो ऐं घुमाईंदे अयूब आमिर ख़िलाफ़ वेड़ान जा हंध ऐं तारीख़ी हक़ीक़त बाबति बहितरीन आगाही ॾिनी। खादी जे सभिनी गुरुनि सां पिणु वास्ता वधाया। नज़रियाती बहसनि जो सिलसिलो रहियो। पख्तून शागिर्द मार्फत संगत पार्टी पख्तून ओलसी कमेटीअ सां इंतज़ाम ताईं ॻाल्हियूं पिणु हलियूं। होॾां रेलवे मार्फत लाहौर जे खादी दुर जे अॻवान कामेड़ याकूब जेको ट्रेड यूनियन जो लीडर हुयो, जंहिं पंहिंजी अंदरूनी तंज़ीम में हलंदड़ नज़रियाती स्टडी सर्कलनि सां मुतारफ़ करायो, उहो कामयाब सिलसिलो पिणु पार्टी इंतज़ाम ताईं अॻिते वधी आयो। पर अफ़सोस जो पख्तून ऐं पंजाब जे मुख़लिस नज़रियाती धड़े खे डॉक्टर अब्बास ख़्वार पंहिंजो न करे सघियो। उन जी जाइ ते पख्तून ख़वा जे मौक़े पर बोरजवा सियासत कंदड़ खादी दुर जी क़यादतनि सां गॾिजी पार्टी जो ख़ात्मो करे छॾियो। उन वक़्तु ज़ाती ज़िंदगी जे अणागे पेचरनि ते हलंदे बचियल ज़िंदगीअ में जीअं तीअं करे नौकिरी रेलवे खे ज़रूरत करे 2001 में कोटड़ी बदिली कई वई, जिते सियासी मुदाख़लत गुंडागर्दी चोरीअ जहिड़े ख़तरनाक माहौल खे पंहिंजी कुवत इरादे सां मुंहुं ॾेई काबू कयो। मगर गैर हुनरमंद ऐं बेवकूफ़ ऑफिसर जे घर चढ़ी वियो, जंहिं खेसि मजबूर कयो त रेल छॾिजे। जल्दी सऊदी रेल में प्राइवेट सऊदी कंपनीअ में ऑफर अची वई, जिते 5 साल गुज़ारण करे हैदराबाद में पंहिंजो घर ठाहे वरितो। सऊदीअ में ज़िंदगी सऊदियुनि जे पाकिस्तान लाइ नफ़रत अंगेज़ रहे करे ॾुखी गुज़रंदी हुई, पर घर कयो वापसीअ में नौकिरीअ मां निकितल हुयो। गुज़र सभु बचियल पैसनि ते बि हलियुसि। नेठि उहे बि फुटा। शाबस आहे संदसि नंढे छोकिरे खे जंहिं मास्टर्स जी स्कॉलरशिप मां ख़र्च जेतिरा पैसा बचाए पे मोकिलिया, पर गॾोगॾु कैंसर जहिड़े मूज़ी मर्ज़ जे वर चढ़ी वियो। शुरूआती इलाज लाइ पैसनि करे परेशान हाल हुयो, जंहिं मां कामेड़ दोस्तनि बरसाति वांगुरु पैसनि जी बारिश करे कढी वरितो, जंहिंसां ॼण नई ज़िंदगी मिली वई। जीअं ई संगत वारा पैसा ख़तम थी रहिया हुआ त वरी सुप्रीम कोर्ट ताईं रेल ते केस दाख़िल कयल हुयो। जंहिं जबरी रिटायर कयल जंहिंजो केस फ़ाइदो हो उहो थियो त मुकमल बकाया ध्यानु रिटायरमेंट सां गॾु मिलिया, जंहिं करे केसर सां 3 सालनि खां मुंहुं ॾींदो रहियो। पर कंहिं पक हुई त पैसनि जे ख़ात्मे थियण सां या संदसि किसो ख़तमु थींदो या मर्ज़े जो ख़ात्मो थींदो, वरन बीमारीअ में ज़िंदगीअ जूं बाक़ी तकलीफ़ूं सहणियूं पवंदियूं। उहो अज़ीम शख़्सियत हुयो ज़ाहिद हुसैन मखदूम वलद बशीर अहमद मखदूम, जंहिंजो जनमु दरबिल पुरानो में थियो, जॾहिं त तालीम डिप्लोमा ताईं हासिल करे रेलवे में रिटायरमेंट फोरमैन ताईं पहुतो। इहो कामेड़ ज़ाहिद मखदूम जो मुख़्तसर प्रोफाइल चइजे। कंहिं खे वेठल कयो जेको ॾिठो ऐं चयो त हिनखे महफ़ूज़ कजां त तव्हां ॼाणा रखियो। हींअर कामेड़ ज़ाहिद मखदूम जी फैमिलीअ खे कुझु
तकलीफ़ूं ॾिनियूं, तकलीफ़ूं माफ़ कजो। हुनजो बाबा हो यादगार शयूं आहिनि त असांजे भरिसां असांजूं नंढड़ियूं वेठियूं आहिनि, जंहिंमें संदसि नंढड़ी प्यारी सिपी जेका बायोमेडिकल इंजीनियरिंग लियाकत मेडिकल यूनिवर्सिटीअ में आख़िरी साल में पढ़े पई। उन चयो आहे त मां बाबा ते कुझु ॻाल्हाईंदसि। शेख हयात जे हिननि सिटनि सां अंदरीअ खे घुरायां थो, ए मोहन जे दड़े जी धरती, मां जॾहिं वरंदुसि त तोॾां ईंदुसि, मूंखे ॿी धरतीअ ते निंड न ईंदी। असांजी अंदड़ी मखदूम सिपीअ खे अंदाज़ अची पंहिंजे बाबा जी यादूं शेयर कयूं। मखदूम सिपी असां मिलाद में सिंध पार्टी रहनुमा मोहतरम कामिल हुसन गॾाई खे जे हजा था करियूं, उन असांजे प्रोग्राम में शरीक थियनि संदनि में वॾा वॾ। ऐं असां उन सां गॾोगॾु वॉइस ऑफ लंडन सिंध जेको आहे उनजो प्रोग्राम लाइव असांजो हलाए विया आहिनि। असां संदनि बे शुक्रगुज़ार आहियूं, साफ़ी हज़रात जेके आया आहिनि उन्हनि जा शुक्रगुज़ार आहियूं। सभिनी कामरेड दोस्तनि खे सना मखदूम जो सलाम हुजे। अक्सर माण्हू मस्ताननि ते फ़तवा ॾींदा आहिनि, अक्सर माण्हू मस्ताननि ते कूड़ी फ़तवा ॾींदा आहिनि। के माण्हू अनल हक़ जी तन तवारे वेंदा आहिनि। अक्सर माण्हू उहिदे ख़ातिर पाण विसारे वेहंदा आहिनि, अक्सर माण्हू उहिदे ख़ातिर पाण विसारे वेहंदा आहिनि। के माण्हू दर बदर थी वक़्तु गुज़ारे वेंदा आहिनि। मुंहिंजे बाबा जी हिन दुनिया खां रहलत खां पोइ संदसि एज़ाज़ में कुझु जुमलनि जी भेटा पेश करण जी हमेशह ख़्वाहिश हुई, ऐं अॼु मूंखे इहो एज़ाज़ी मौक़ो ॾियण ते मां वतन दोस्त जमहूरी पार्टी जी तमामु थोराईंदी आहियां। अॼु मां हिते हिकु कामयाब इंसान जी फ़ख्रिया धी जी हैसियत सां तव्हां सां मुखातिब आहियां। कामयाब इंसान दुनियावी हैसियत सां ई न, बल्कि बहितरीन इंसान, दोस्त, बावकार ऐं ईमानदार शख्स जी हैसियत सां। कामरेड ज़ाहिद उहा हस्ती जंहिं कॾहिं के इंसान ऐं इंसानी रिश्ते में फ़र्क़ु ऐं नाइंसाफ़ी न कई, बल्कि पाकिस्तान रेलवेज़ जे इदारे में पंहिंजे मज़दूर भाइरनि सां बहितरीन रिश्तो क़ाइमु करे वॾनि ऐं नंढनि उहिदनि जे फ़र्क़ खे मिटाइण जूं आला मिसालूं पेश कयूं। संदसि कौल ऐं फेल हमेशह असांखे मुआशिरे में थींदड़ बुराइनि ऐं नाइंसाफ़ियुनि ॾांहुं ध्यानु छिकाईंदा रहिया। हुन जा तबक़ाती फ़र्क़ मिटाइण ऐं बराबरीअ जा सबक़ सिर्फ़ मर्दनि लाइ न हुया, बल्कि औरतुनि जे हक़ में आवाज़ बुलंद करण बि हुन जे मक़सदनि में शामिल हो। हुन जो मञणु हो त दुनिया जे कंहिं बि मैदान में अॼु जी औरत पोइते न आहे। सियासी मैदान हुजे या तालीमी, अॼु जी औरत कंहिंखां घटि न आहे। इन ॻाल्हि जी मिसाल इहा ई काफ़ी रहंदी त मखदूम साहब जिते पंहिंजे पुटनि खे तालीम हासिल करण लाइ चीन ताईं मोकिलियो त उते पंहिंजी धीअ खां बि तालीम पिराइण लाइ चीन ऐं अमेरिका जहिड़े मुल्कनि ॾांहुं वञण जो मौक़ो न खसियो, बल्कि पूरी हौसला अफ़ज़ाई कई। असांजे हिन मुआशिरे में हुन पंहिंजे औलाद खे आज़ादी जो हक़ उते ॾिनो जिथे औरत खे विख विख ते परेशानियुनि जो मुंहुं ॾिसणो पवे थो। हुन न सिर्फ़ पंहिंजे औलाद खे आज़ादी जो हक़ ॾिनो, बल्कि हुन आज़ादी जो सही इस्तेमाल जे लाइ तरबियत पिणु कई। ऐं संदसि इहे मयार सिर्फ़ पंहिंजे औलाद ताईं महदूद न हुया, बल्कि दुनिया जे हर शख़्स लाइ हुन जी सोच साॻी हुई। असांजे हिन मुआशिरे में जिथे पीउ जी इज़त में हुन सां ॻाल्हाइण बि बुरो सम्झियो वञे थो, हुते कामरेड मखदूम ज़ाहिद पंहिंजे औलाद पुट तोड़े धीअनि सां दोस्तानो रवैयो रखियो। हुननि खे ॿुधण, सम्झण ऐं संदसि सही फ़ैसिलनि में हुननि जो साथ ॾियण में को ऐब न सम्झियो, बल्कि पंहिंजी ज़ाती ज़िंदगीअ जे मामलातनि में बि हुननि खां मशवरो वठी खेनि इज़त ॾिनी। मुंहिंजे बाबा साईं पंहिंजी बराबरीअ जा उसूल घर में बि क़ाइमु रखिया।
एतिरे क़दुरु जो मूंखे यानी पंहिंजी नंढी धीअ खे बि कॾहिं घटि न सम्झो, बल्कि बाबा साईं चवंदा हुआ त हिन में बि अकुल जी ॻाल्हि करण जी सलाहियत मौजूदु आहे। बाबा मूंखे बि पूरो पंहिंजी ॻाल्हि रखण जी आज़ादी, इज़हार जी आज़ादीअ जो हक़ु ॾिनो। खेसि का ग़लति ॻाल्हि कॾहिं बर्दाश्त न हुई, एसि ताईं जो पाण बि कॾहिं का ग़लती कई त असांखे बि पाण मथां जाइज़ तनक़ीद जो पूरो हक़ु ॾिनो। अच्छा, मज़ेदार ॻाल्हि इहा त मां कॾहिं कंहिंखे पंहिंजी ज़िंदगीअ में पंहिंजो आइडियल न सम्झो आहे, छो जो मुंहिंजो मञणु आहे त पंहिंजी पहचान ठाहियो ऐं हुन ते यकीन रखो। पर मुंहिंजे बाबा सां कुझु अर्सो गुज़रण ऐं हुन जे वेह खां पोइ हुन जे दोस्तनि खां जॾहिं हुन जी कुझु वधीक ॻाल्हियूं ख़बर पयूं जेके असांखे कॾहिं हुन पाण न ॿुधायूं, त मां त हुन जी परस्तार थी वियसि। ऐं हाणे मुंहिंजी ज़िंदगी जो इहो ई मक़सदु आहे त मुंहिंजे हर कम में, मुंहिंजी शख़्सियत में मुंहिंजे बाबा जो अक्स नज़र अचे, त इन खां वधीक मुंहिंजी कामयाबी बि कहिड़ी हूंदी। आख़िर में बसि हिन बेतुरी कुझु सिटरूं चई तव्हां खां इजाज़त वठंदसि त ही दुनिया हलचल जी बस्ती आहे, हिते माण्हू ईंदा वेंदा आहिनि। ही दुनिया हलचल जी बस्ती आहे, हिते माण्हू ईंदा वेंदा आहिनि। अक्सर माण्हू पाण जीअण लाइ क़ौम मारे वेंदा आहिनि। के माण्हू जीअंदे मरंदे क़ौम जीआरे वेंदा आहिनि। अक्सर माण्हू मौत जे डप खां हर जीअंदा मरंदा आहिनि, हर जीअंदा मरंदा आहिनि। कामरेड ज़ाहिर, सुर्ख सलाम, महिरबानी। कौन कहता है कि मौत आई तो मैं मर जाऊंगा, मैं तो दरिया हूँ समंदर में उतर जाऊंगा। बहुत असां प्रोग्राम खां पहिरीं ऐं साईं सिद्ध सलामत जे यूपी जे सवान साईं असगर खां शुक्रगुज़ार आहियां जेको असांजे प्रोग्राम जी लाइव कवरेज करे रहिया आहिनि। थोरा इन हथेलीअ जी तक़ीर खां पोइ कामेड ज़ाहिर जी ॿी नंढड़ी आहे जेका सिविल इंजीनियर आहे, हुनखे पोइ घुरायूं था। हिन खां पहिरियां हुनजी नुंहुं या मुंहिंजी न्याणी जेका MSc बॉटनी आहे, B.Ed आहे, टीचिंग कंदी रही आहे ऐं शायदि हुसैन मखदूम में तयारु आहे। हुनजी घरवारी आहे मां सतकंदो साहिब हुसैन मखदूम जी नुंहुं अदड़ी पंहिंजी धीउ दिलनशीन मखदूम खे अचे पंहिंजे चाचा ऐं सहुरे जे बारे में पंहिंजूं यादूं ॿुधाए मुख़्तसर दिलनशीन मखदूम। आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जिए सिंध, जिए पोरियत। हिते जेके बि मोज़िज़ महिमान आहिनि उन्हनि खे मां सुर्ख सलाम पेश कयां थी। मां पंहिंजी तक़रीर जो उनवान उजैननि सिटरुनि सां पेश कंदमि, उमेद त तव्हांखे पसंदि ईंदी। जिए सिंध, जिए पोरियत, जिए सिंध, जिए पोरियत। अॼु पिणु अखड़ियुनि सॼड़नि सारे जीअं त कामरेड ज़ाहिद हुसैन मखदूम खे हर कोई सुञाणींदो आहे, छा त उन्हनि जी लाजवाब पर्सनैलिटी हूंदी हुई, छा त उहे अज़ीम इंसान हुया। उन्हनि जहिड़ो अॼु ॾींहं ताईं मां पंहिंजी ज़िंदगीअ में न ॾिठो हुयो, न ॾिठो आहे ऐं न ई मां ॾिसणु चाहींदमि, छो जो चाचा ज़ाहिद हुसैन मखदूम कामरेड साहब न सिर्फ़ु हिकु कामरेड हुया बल्कि हिकु सुठा इंसान पिणु हुया। हू सॼी दुनिया जे लाइ हीरो हुया। उन्हनि जा जेके बि असूल हुया उन्हनि मां असां घणो ई कुझु पिरायो आहे ऐं मां तहेरी दिलि सां उन्हनि जो शुक्रियो अदा कयां थी, छाकाणि त मां उन्हनि सां गॾु जेतिरो बि वक़्तु गुज़ारियो उहो मां तमामु अनमोल सम्झां थी। उहे हॾॾोखी ऐं हमदर्द हूंदा हुया, न सिर्फ़ु घर भातियुनि जे लाइ बल्कि सभिनि जे लाइ। जहिड़ा उहे घर में हूंदा हुया तहिड़ा ई उहे ॿाहिरि हूंदा हुया। उन में को शक न आहे त उहे हमेशह असांजी दिलनि में ज़िंदा रहंदा। कामरेड ज़ाहिद हुसैन मखदूम खे सुर्ख सलाम पेश कयां ऐं
जेको आहे सो ज़ाहिद हुसैन मखदूम हिकु सुठा कामरेड, हिकु सुठा इंसान दोस्त पिणु हूंदा हुया। उन्हनि जा असूल असांजे लाइ तमामु बाइज़त आहिनि। अॼु ॾींहं ताईं उन्हनि जूं यादगिरियूं असांजे घर में आहिनि। उन्हनि जे कमरे में हिकु हिकु शइ जेका मां ॾिसंदी आहियां उहा तमामु अनमोल आहे। बाबा सां गुज़ारियल जेके बि लम्हा आहिनि उहे विसारण जे लाइ नामुमकिन आहिनि। ऐं उहे 5 साल मुकमल जेका कैंसर जहिड़ी बीमारी खे कुझु बि न सम्झंदा हुया, छो जो उन्हनि में हिमत जो हौसलो एतिरो हूंदो हुयो जेतिरो असां पंहिंजो पाण में बि नथा ॾिसी सघूं। मां उन्हनि मां सिर्फ़ु इहो ई सिखियो, जेतिरो बि इंसान आहे जीअं बि आहे इंसान खे पंहिंजी हिमत रखणु खपे, छो जो इहा हर घड़ी हर इंसान ते अची सघे थी। सो हिमत कयो ऐं अॻिते वधो। ज़ाहिद कामरेड खे सुर्ख सलाम। आख़िर में मां पंहिंजी जाइ वठंदसि मधोश जी हिन सिटरुनि सां। मधोश जूं ॻाल्हियूं सम्झी न सघियो कोई, मधोश जूं ॻाल्हियूं सम्झी न सघियो कोई। महिरबानी। रात भर का मेहमान है अंधेरा, इसके रोके से रुका है सवेरा। रात जितनी भी संगीन होगी सुबह उतनी रंगीन होगी। असांजे प्रोग्राम में प्रधान जो रहनुमा हैदराबाद जो साईं इंतज़ार सरगरी जा दोस्त इन प्रोग्राम में शामिल थियण तमामु महिरबानी। तव्हांखे मां तकलीफ़ ॾियां थो, उहो पंहिंजी फैमिली जा ख़ुराक घुरायां थो। अलाह तकलीफ़ माफ़ कजो, नंढड़ी जवान यादूं। सो हींअर रात जी उहा बहादुर न्याणी जेका मां छा चवां, मां हुनखे लाड़काणे वठी वियो हुउसि। BE सिविल इंजीनियरिंग यूनिवर्सिटी नवाबशाह जी कैंपस आहे, कामरेड अज़ीज़ उदासी जे घर जे अॻियां आहे। रस्ते ते हिनखे मां वठंदो पियुसि त वरी मज़दूर कुंबर कामरेड रस्ते ते जो गुज़ारियो, उनखे चयो त नंढड़ी अचे बि असां थकड़ में हलिया विया आहियूं, हिकिड़ो हंधु ॿुधी जा ऐं हंधु खणी आयो। यकदमि असांजे गेट ते पहुचाईं। पोइ नंढड़ीअ में चयो, चाचा तव्हांजा दोस्त कहिड़ा अजीब माण्हू आहिनि ऐं एॾा ॼण पंहिंजा करे। मां चयो पुट जेको सियासत कंदो आहे कम्यूनिस्ट नज़रिए सां लेफ्ट सां जेको इंसान शौर वारो हूंदो आहे उहो ईअं ई हूंदो आहे। पोइ नंढड़ीअ हुते 4 साल पढ़िया, वरी जेको असांजो मज़दूर कमु वीचारो पहुती वियो। चई हंधु आहे, हाणे मां कंहिंखे ॾियां। मां जो कंहिं मासीअ खे ॾेई छॾियो। कामरेड गुज़ारे वियो आहे, 1000 हुनखे ॾिनई। चई मज़दूर कुंबर खे दुआ कजो। ईअं नंढड़ी 4 साल पूरा कया। मां जो पुट लाड़काणो आई, तूं असां कोन ईंदा। चई मां त मैट्रिक उते कॉलोनी में पढ़ी आहे। मां ठीकु आहे। साॻी नंढड़ी पहिरें सेमेस्टर जा फीस भरी, सभु सेमेस्टर फ्री स्कॉलर ते पढ़ी। साॻी नंढी यूएसएड जे प्लेटफॉर्म तां ME कई सिविल में। ME खां पोइ हिकिड़ो सेमेस्टर यूएसएड जे तरफ़ां 6 महीना आई। नंढड़ी अमेरिका वई आई, वरी चाइना वई, उते PhD हिनजी कंटिन्यू हले पई। ऐं हिन वक़्तु हिते आहे जॾहिं चाइना वारा कोर्स घुराइसि, पर ऑनलाइन हुनजा क्लास हलनि था। त मां सॾु कंदुसि अदड़ी नगीना मखदूम खे मुख़्तसर पाणी बाबे जी। माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज। माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज। के माण्हू मंझ अचे हुए बहार जी। मोहतरम कामरेड साथियों ऐं पिंडार में वेठल सभिनी साथियुनि खे मुंहिंजी तरफ़ां अस्सलाम वालेकुम। मोहतरम साथियों, मुंहिंजो नालो नगीना मखदूम आहे ऐं मां कामरेड ज़ाहिद हुसैन मखदूम जी वॾी न्याणी आहियां। साथियों, मां बैचलर्स इन सिविल इंजीनियरिंग कई आहे लाड़काना मां कायदराबाद यूनिवर्सिटी मां। ऐं उन खां पोइ मां मास्टर्स जे लाइ USAID फुली फंडेड स्कॉलरशिप ते बहरान यूनिवर्सिटी मां हाइड्रोलिक्स इरिगेशन एंड ड्रेनेज इंजीनियरिंग में मूं मास्टर्स कई। ऐं मुंहिंजी मास्टर्स दौरान मां USA जे लाइ बि सेलेक्ट थियमि, जिते मां 6 महीननि जे लाइ एक्सचेंज प्रोग्राम जे तहत उते सेमेस्टर में मां उते रहियमि। उते मां रिसर्च वर्क सिखियो, ट्रेनिंग सिखियो, जिते छोकिरनि सां गॾोगॾु मां मुक़ाबिलो कयो बाक़ाइदा। मां इहो सभु ॿुधाइण जो मक़सदु मुंहिंजो इहो आहे त मां हिकिड़ी छोकिरी उन ख़ानदान खां आहियां जेका मखदूम ख़ानदान, तव्हां सभिनी ख़बर हूंदी। असां
उहे नियाणियूं आहियूं जेके जी ऐं बी करे असांखे हवेलियुनि में विहारियो वेंदो आहे। तव्हां ॾिसी सघो था त मोहतरम कामरेड ज़ाहिद हुसैन मखदूम जे हौसले ॾियण खां पोइ उन जे इहे क़दम इनकलाबी क़दम खणण खां पोइ असां ॾिसो एतिरी पोटेंशियल रखूं था जो असां छोकिरनि सां गॾु सिविल इंजीनियरिंग में, हाइड्रोलिक इरिगेशन इंजीनियरिंग में ऐं अमेरिका ऐं चाइना ताईं पहुची करे मुक़ाबिलो करे रहिया आहियूं। असांजी जदोजहद अञा बि जारी आहे। अबू असांखे जेको बि हौसलो ॾिनो, हिमत ॾिनी, असां चवंदा हुआसीं अबू इहो कमु कीअं कंदासीं, अबू लाड़काणे में माहौल एॾो ॾुखियो, अबू तव्हांखे कहिड़ी ख़बर, छोकिरा हूंदा आहिनि उते, छोकिरियूं आहिनि ई कोन, सिविल में त छोकिरियूं हूंदियूं ई न आहिनि ऐं माहौल ॾाढो ॾुखियो आहे। उहो चवंदो पुट छाजो ॾुखियो आहे, छा थी वियो, छोकिरियूं जहाज़ बि थियूं हलाइनि, तव्हां कहिड़ो वॾो कमु करे छॾियो आहे, छा त तव्हांखे इलाही कुझु करिणो आहे, छोकिरियूं जंगूं थियूं कनि, तव्हांखे अञा तव्हां कुझु कोन कयो आहे पुट। पोइ चवंदा हुआसीं बाबा छोकिरा छा चवंदा, माण्हू छा चवंदा, उहे चवंदा पुट उन्हनि जो दिमाग़ आहे, तव्हांजो दिमाग़ वठी थोरी था सोचनि कुझु, जेको चवंदा जेको सोचींदा उन्हनि जी मर्ज़ी। तव्हां पंहिंजी प्रोग्रेस खे, तव्हां पंहिंजी कामयाबीअ में तव्हां उन्हनि जूं ॻाल्हियूं जेके नेगेटिव ॻाल्हियूं हुजनि उहे रंडक न आणियो, तव्हां कोशिशि कयो, तव्हां अॻिते वधंदा वञो ऐं पंहिंजी तरबियत खे हिकिड़े सुठे डायरेक्शन में यूज़ कयो। त अबूअ जी उहे सभई जेके बि सिखायल ॻाल्हियूं आहिनि असां कोशिशि कयूं था उन्हनि ते अमल कयूं ऐं मूंखे ॾाढो फ़ख़्रु आहे पंहिंजे पीउ जी धीउ हुजण ते, जंहिं मूंखे एॾो तरबियत ॾिनी, एॾो हौसलो ॾिनो ऐं वाक़ई अॼु मूंखे उहे ॻाल्हियूं यादि ईंदियूं आहिनि। मां पाण में ऐं ॿियनि छोकिरियुनि में जेको डिफरेंस फील कंदी आहियां, वाक़ई तमामु वॾी अबूअ जी बाक़ाइदा महिनत नज़र ईंदी आहे उन में, त पोइ केतिरो असां ते महिनत कई आहे ऐं अबू आख़िर महिल ताईं असांखे इहो कोन फील करायो त हू को बीमार आहे। 5 साल कैंसर जहिड़ी बीमारीअ सां हू अकेलो सिर मुंहुं ॾींदो रहियो, न हुन वटि माली मदद हूंदी हुई, न हुन वटि को जाइदाद हुई, न हुन वटि के वॾा हुआ सपोर्ट करण वारा, न ई हू असां नंढनि जी हेल्प वठंदा हुआ, हू पाण ई अकेलो सिर पाण खे मुंहुं ॾींदा हुआ पंहिंजी बीमारीअ सां। हू चवंदा हुआ पुट तव्हां पंहिंजा मसइला ॾिसो, मूंखे पंहिंजा मसइला ॾिसणु ॾियो, मां हिन में हार वञी वञा पोइ बाक़ी छा थींदो, मूंखे हार न आहे वञणी। सो असांखे बि उहे सभई जेके अबूअ जूं ॻाल्हियूं आहिनि उहे यादि ईंदियूं आहिनि, पोइ हौसलो ईंदो आहे। पहिरियां असां थोरी देरि जे लाइ अबूअ जे वफ़ात खां पोइ सफ़ा असां ख़तमु पिया फील कयूं पाण खे, पर पोइ सोचियोसीं न असांखे हिमत करणी आहे। जॾहिं हुन माण्हूअ एॾी ॾुखी बीमारीअ सां पाण खे एॾो बाक़ाइदा विढ़ंदो रहियो, एतिरो असांखे फील कोन कराईं, त असांखे त अलाह साईं जो शुक्र आहे, अलाह साईं सिहत ॾिनी आहे, सभु कुझु ॾिनो आहे, असांखे हुनजी तरबियत ॾिनल आहे, असांखे हुन ते हलणो आहे। ऐं अबू अक्सर औकात पाण सियासत ते वधीक तर कोशिशि कंदा हुआ, असां कचहरी कंदा हुआ, असांखे शऊर ॾींदा हुआ। कामरेड इलाही तमामु सुठा शख़्सियत हुया ऐं कार्ल मार्क्स ऐं चिकवेरा वग़ैरह सभिनि जे हवाले सां असांखे ॿुधाईंदा रहंदा हुआ, उन्हनि जे असांखे कोशिशूं ॿुधाईंदा हुआ, उन्हनि जा नज़ेरा ॿुधाईंदा हुआ ऐं पोइ असांखे बि ॿुधाईंदा हुआ त पुट तव्हांखे बि कुझु करिणो आहे, जिथे मुंहिंजो एम रहिजी वियो आहे, जिथे मां हाणे रहिजी वियो आहियां, ख़तमु थियण वारी आहे मुंहिंजी ज़िंदगी, इनखे तव्हांखे अॻिते वधाइणो आहे, मुंहिंजे एम खे तव्हांखे अॻिते वधाइणो आहे। आख़िरी ॾींहंनि में मुंहिंजी इहो ई चवणो हुयो त पुट ॾिसो नौकिरियूं बि करणु जेको आहे उहो त हिकिड़ो माना माण्हू महदूद थी थो वञे। तव्हां कोशिशि कयो, तव्हां बॉस जी सीट ते वञो, तव्हां हाकमियत ॾे वञो, उन तरफ़ सोचो त जीअं तव्हां ॿियनि खे ग़रीबनि मज़दूरनि जा हक़ बि तव्हां वठाए सघो, त इनखे तव्हां पैसे तो है त तव्हां नथा करे सघो, त तव्हां बिज़नेसमैन जा पुट त आहियो कोन, ॿार त आहियो कोन, इन लाइ तव्हां तालीम खे जारी रखो, तव्हां वधि खां वधि डिग्रियूं हासिलु कयो, वधि खां वधि अॻिते वञो ऐं तव्हां इहो मज़दूरनि जे लाइ हक़नि जे लाइ तव्हांखे विढ़णो आहे अॻिते। मां इन तक़रीर जी इख़्तिताम कंदमि छो त टाइम कोन्हे असां वटि। मां इन शेर सां इख़्तिताम कंदमि त तूं चवी ज़िंदगी ज़ुल्म आहे ज़हर आहे, मां चवां ज़िंदगी पिर जो क़हर आहे, तूं चवी ज़िंदगी दर्द जो काफ़िलो, मां चवां ज़िंदगी हौसलो हौसलो। महिरबानी। महिरबानी अदड़ी। असांजी ॿी बदड़ी आहे मिस ज़ुहैर ज़ोरा ममसी मखदूम जी बिलाल रज़ाई को डोबियो आहे, असां अॼु इहे रिश्ता ठाहे छॾिया त उन अदड़ीअ खां तकीर कोन था करायूं। महिरबानी अदड़ी नसीब जे उहे वेठो आहे, हींअर आख़िरी मुक़ररु आहे उन ख़ानदान मां माफ़ु कजो, ॿार जी हिकिड़ी चिंता ई असां ॻाल्हायूं त शाहिद मखदूम जेको शाहिद म्यूज़िक ठाहींदो हर को सुञाणे चैनल ते, हीउ माण्हू PTCL में बि कयईं, वरी एमफिल कयईं चाइना में इलेक्ट्रॉनिक्स में, PhD करे पियो इलेक्ट्रिकल में,
कोविड जे करे हिते वेठो आहे ऐं ज़ाहिर जॾहिं कैंसर जो पेशेंट हो ॿार हुयो थोरो मसइला हिन साल जे घर खे हलायो हुनखे बि चवंदो तकीर करे पर मुख़्तसर काफ़ी दोस्तनि पॉलिटिकल ज़ाहिर आहे साथी जिन खे तकीर कराइणियूं वरी मां माफ़ी वठंदुसि तव्हां फैमिलीअ खे थोरो टाइम ॾिनो आख़िरी मुक़ररु आहे शायदि मखदूम जी तकीर शायदि मखदूम कैसे कह दूं कि थक गया हूं मैं, कैसे कह दूं कि थक गया हूं मैं, न जाने कितनों का हौसला हूं मैं। मूंखे इहो तस्वुरु कॾहिं बि न हुयो त जंहिं शख़्स मूंखे ॻाल्हाइणु सेखारियो हुजे ज़िंदगीअ में, जंहिं शख़्स ही स्टेज छा हूंदी आहे उहा ॾेखारी हुजे, तक़रीर कीअं कबी आहे उहो सम्झायो हुजे, को ॾींहुं अहिड़ो बि ईंदो जो मुंहिंजी कंहिं तक़रीर जो मौज़ू उहो शख़्स पाण हूंदो। बहरहाल उहे त हर औलाद लाइ हुनजो पीउ पहिरियों हीरो हूंदो आहे। जीअं उहो ज़िंदगी गुज़ारे थो वक़्त सां हालतुनि सां उन जा हीरोज़ बचिजंदा रहनि था पंहिंजे तजुर्बनि ऐं इल्म जी बुनियाद ते। पर अॼु मां चवां थो मुंहिंजो हीरो माज़ी में बि हिकिड़ो हुयो, अॼु बि उहो आहे ऐं मुस्तक़बिल में बि उहो ई रहंदो। उहो मुंहिंजो हीरो मुंहिंजो बाबा। ऐं छो न हुनखे मां हीरो सम्झां त हिकु अहिड़ो शख़्स जेको पाण जेको प्रीच करे थो, जेको पाण माण्हुनि खे ॿुधाए थो, उन ते अमल कंदो नज़र अचे, जंहिंजे कोन फेल में असांखे तज़ाद नज़र न अचे। इंसानियत छा हूंदी आहे, एहसास छाखे चइबो आहे, उहो सबक़ जॾहिं हुन पे पढ़ायो। मूंखे यादि आहे त रेलवे में जॾहिं बाबा मुलाज़मत कंदा हुआ त हिकु मुलाज़िम आयो, मां नंढो हूंदो आयो ऐं चई त बचा हे मखदूम साहब खे ॾिजां, महिरबानी करे छुटी कराए छॾे। त मां चयो अंकल तव्हांजी मजबूरी हूंदी, ज़ाहिर आहे बचा मां इन करे त आयो आहियां। मां वियुमि, हालांकि मूंखे ख़बर हुई बाबा 24 कलाकनि खां वधीक जागियल आहे, तयार रेलवे जी वर्किंग कंडीशन्स कुझु अहिड़ियूं हुयूं, पर तंहिं बावजूदि बाबा खे निंड मां उथारियो ऐं बाबा खे चयो बाबा हे महिरबानी करे हिकु कमरा आयो आहे उनखे छुटी खपे थी, हे छुटी ॾेई छॾी। बाबा उथियो ऐं हैरान थियो त अड़े छोकिरा निभागा मूंखे निंड में उथारियो अथई, ख़बर न अथई मां केतिरा उजागन थो कयां, मूंखे आराम नसीब कोन थो थिए हिन नौकिरी जे करे, तो हिकु छुटीअ जे करे मूंखे उथारियो। पोइ मां बाबा खे जवाबु ॾिनो त बाबा इंसानियत छा हूंदी आहे इहो तूं ई ॿुधाईंदो हुई, तूं ई त चवंदो हुई त इंसान जो अहसासु करणु घुरिजे। त हू ज़ाहिर आहे जेको मजबूरीअ में छुटी वठणु आयो आहे त मजबूर आहे, लाचार आहे, महिरबानी करे बाबा हुनखे छुटी ॾेई छॾ। त इहा ॻाल्हि बाबा ॿुधी ऐं कॾहिं कावड़ में कॾहिं खिल में सही करे ॾेई छॾींदो। पर ख़ूबसूरत ॻाल्हि बाबा जी या कॾहिं न मूंखे रोकियईं त अहिड़ो अमल ॿीहर न कजां, छो जो हुनखे इहा तस्कीर मिलंदी त जेका मां ॿार जी तरबियत कयां पियो, ॿार जेको कुझु ॾिसे थो सिखे थो, उहो हिन माशरे जी भलाई आहे, उहो हिन समाज जी बहितरी में किरदारु अदा कंदो। मूंखे यादि आहे, वधीक मां न ॻाल्हाइणु चाहींदुमि, ज़ाहिर आहे वक़्तु तमामु महदूद आहे। किरण अस्पताल में बाबा जो जॾहिं ट्रीटमेंट थींदो हो 5 सालनि ताईं कैंसर जहिड़े मर्ज़ सां हुननि मुक़ाबिलो कयो, हिकु ज़ईफ़ शख़्स, ॿियो कैंसर जो मरीज़ ऐं टियों अकेलो। ज़ाहिर सभु औलाद जीअं तव्हांखे ख़बर पई त असां वॾो भाउ PhD, मां PhD पियो कयां, मुंहिंजी नंढी भेण उहा PhD पई करे, असां ॿाहिरि हुजूं ऐं असांखे काफ़ी लेट ख़बर पई त बाबा खे कैंसर आहे। उहा सिर्फ़ु इन करे ॻाल्हि लिकायईं पई असांखां त मथां असांजी पढ़ाई ते असरु पवे, इहो बि इन करे लिकायईं त मथां असां कमज़ोर पइजी वञूं ऐं चऊं छॾियो हाणे आला तालीम छाजी तालीम, घर वञी करे पंहिंजी फैमिली खे ॾिसूं। त इहे सभु शयूं असांखे लिकाईंदो रहियो। पर बहरहाल 5 साल जेको हुननि जो ट्रीटमेंट हलियो, मूंखे 2020 में कोरोना जे करे जॾहिं चाइना खां हिते वापसी थी ऐं उन बावजूदि बि हुनजी कोशिशि हूंदी हुई त उहो सभु कमु पाण करे, जेको ट्रीटमेंट हूंदो हो अस्पताल पाण वञण जी कोशिशि कंदो हुयो त जीअं कंहिंखे तकलीफ़ मूं मां न अचे। कॾहिं हिन 5 सालनि में ज़िक्र कयईं त मां कैंसर जो मरीज़ आहियां, मूंखे बैकबोन जो इशू आहे, ॾींहं में 50 चकर न चवां त मूंखे बैक जो इशू आहे, मूंखे आराम न ईंदो आहे। ऐं उहो शख़्स कॾहिं न चवंदो त मूंखे को कैंसर जहिड़ो मर्ज़ आहे। मुंहिंजा दोस्त ईंदा चवंदा यार तूं त चई तुंहिंजो बाबो बीमार आहे, कैंसर जो मरीज़ आहे, पर साईं खे ॾिसी त नथो लॻे त साईं जेको आहे पेशेंट आहे, साईं त असांखां वधीक हौसले में आहे, अगरि छा जिस्मानी तौर ते कमज़ोर आहे, पर यार छा त हिमत आहे हुन शख़्स जी। त असल
बाक़ियो मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां त किरण अस्पताल में हिकु चकर बाबा मूंखे चयो त हाणे तूं थोरा न हलंदे। मां चयो छो बाबा? छॾे रुगो तो किराया भराई पियो, छा फ़ाइदो तुंहिंजे हलण जो? मां पाणे मुंहुं ॾेई वठंदुसि। मां ॾाढो ज़िद कयो, एहतिजाज कयो, पर बाबा राज़ी न थिया ऐं नतीजे तौर पाण अकेला हली विया हिकु चकर। ऐं उते जो विया ॿिए दफ़े जॾहिं मां ज़बरदस्ती कई, बाबा खे चयो बाबा मां त हलंदुसि। ॿिए दफ़े मूंखे हिकु पेशेंट जो अटेंडेंट ॿुधाए थो त साईं तव्हां पोइ दफ़े छो न आया हो? मां हाणे हुनखे त कोन पियो वठी करे ॿुधाए सघां त बाबा चए थो किरायो भरणो पवंदो। हुन ॿुधायो त साईं खे मूं जॾहिं पुछियो त साईं तव्हां नंढड़े खे छो न वठी आया आहियो? तव्हां नंढड़ो माशाला फरमाबरदार थो लॻे, छो न वठी आयो? हुन चयो यार मुंहिंजो पुटु तड़पे थो गर्मीअ में, मूंखां बर्दाश्त नथो थिए, मूंखां पंहिंजी बीमारी विसरी थी वञे, हिन जो तड़पण बर्दाश्त नथो करे सघां। त हाणे हिकु अहिड़ो शख़्स जेको एॾो बीमार हूंदे बि उनखे पंहिंजी औलाद जी एॾी ॻणती हुजे जो आख़िरी ॾींहंनि में मूंखे ताज़ो ई जॾहिं वॾे भाउ चयो त कुझु कागज़ ठाराइणा आहिनि, कुझु गवाहनि जी दस्तख़त खपे, त मां हिकु पाड़े वारे दोस्त सां मिलियुसि। उन चयो त साईं मां तव्हांजे वालिद साहिब जो वॾो घुराइतो आहियां, त साईं हिकु चकर कराची मां अकेले पे आया, केमोथेरापी कराए, पाण ई ॿुधायो मूंखे साईं। ऐं उते रस्ते में मूंखे नज़र आयो साईं जी तबियत ठीकु न आहे, पर मुंहिंजी मजबूरी इहा आई जो अब्दुल्ला गार्डन में मुस्तकिल पतो अब्दुल्ला जो घटि माण्हुनि जो आहे, जंहिंजो आहे उहो ॿुधाइनि ई नथा। लिहाज़ा मूं साईं खे चयो त साईं महिरबानी कंदो पुलिस वेरिफिकेशन लाइ मूंसां गॾु हलंदो, छो जो मां महीने खां ख़्वार पियो थो थियां। साईं इहो कोन चयो त बाबा मुंहिंजो बि शनाख्ती कार्ड कोन्हे, या मां बीमार आहियां, या मां थकल टुटल आयो आहियां। साईं पंहिंजी बीमारी विसारे, पंहिंजे सफ़र जो थक विसारे मूंसां गॾु बाइक ते चढ़ी कलाक वीचारो हुन थाणे में वेठो आहे, वेरिफिकेशन कराए साईं खे पोइ घर छॾियो आहे। अॼु ॾींहं ताईं मूंखे गिल्ट आहे त यार हिकु बीमार तरीन शख़्स खे मां पंहिंजे कम जे लाइ वठी वियुसि ऐं उन शख़्स उफ़ ताईं न कई। त बहरहाल अहिड़ा माण्हू तमामु घटि हिन दुनिया में। ऐं कांग्रेस दोस्त चवंदा आहिनि त बाबा जो अक्स मुंहुं में नज़र ईंदो आहे, काश के इहो सच हुजे, काश के जेका ज़िंदगी बाबा गुज़ारी आहे उहा ज़िंदगी ओड़ी मां बि गुज़ारे सघां। आख़िर में बसि हीअ सिटूं चई पंहिंजी जाइ वठंदुसि ऐं हीअ सिटूं बाबा जी ज़िंदगीअ जी भरपूर अकासी कनि थियूं त छोंदे छोंदे सदड़ी छेड़ी डूंगर डारे विझंदी आहे, दुखंदे दुखंदे सर जी तीली पैदा वारे विझंदी आहे, ठुलंदे ठुलंदे रात सितम जी सिंच उभारे विझंदी आहे, लुॾंदे ललंदे सच जी ॿेड़ी पार उतारे विझंदी आहे। थैंक यू। महिरबानी। हाणे ज़ाहिर वक़्तु मुंहिंजे ख़ानदान खां अलावा हाणे मुंहिंजा साथी, मुंहिंजा दोस्त, जेको हिनजो ज़िंदगीअ जो मक़सदु हुयो, जंहिं कार्य तहत हुन ज़िंदगी ॾिनी, जंहिं कार्य तहत हू मुख़्तसरनि अरसनि में जेलनि में वियो। हाणे खोड़ पासा ज़ाहिर जा फेसबुक ते आहिनि, कोशिशि कयूं था असां हुनजे मार्च ताईं किताबु आणे विझूं, हुन में सभु शयूं ॾियूं जेकी हुन जी ज़िंदगीअ सां वाबस्ता आहिनि। हींअर आसिम वफ़ा नाथन शइ जे सेक सां उन अज़ीम दोस्त कामरेड खे सॾु कंदुसि। ख़ुदा जा बंदा थका न आहिनि, हीअ ॼाम निंदा सुता न आहिनि, बख़्शन थलो अवामी वक़्तु पार्टी जे न सेक्रेटरी खे अर्ज़ु कंदुसि त किताब कंदुसि। बख़्शन थलो कामरेड। मरणा आगे जे मुआ से मरी थिया नमाज़, हूंदा से हयात जीअण आगे जे जिया। सिंध जे रूहानी फिक्री लीडर लतीफ़ जी सिटुनि सां काउंट ज़ाहिद मखदूम खे इहा भेट आहे। सच पुछो त संदसि ख़ानदान घर भातियुनि जीअं पंहिंजे वॾे खे ट्रिब्यूट पेश कयो आहे, हुनजी नुंहुं, हुनजे पुटु, हुनजी धीअर, हुन ख़ासि करे हुनजी नंढी धीअ जेको ॻाल्हायो आहे उहो ॾाढो माना इंस्पायरिंग आहे, उहो ॾाढो टची आहे, उहो ॾाढो सच सां भरियल आहे। असांजे दोस्त जावेद राजपर किताबु लिखियो आहे, हुनजो उनवान आहे बामक़सद ज़िंदगी जी ॻोल्हा। मां थो चवां त अची प्रेस क्लब ॾिसी तस्वीरी सूरत में जवाबु मिली वेंदो त ॻोल्हा हीअ आहे बामक़सद ज़िंदगी। जेकी बि उनजे ख़ानदान जा दोस्त ॻाल्हाइनि, उनजा सियासी दोस्त ॻाल्हाइनि, ॿिनि तंज़ीमुनि जा अॻुवान ॻाल्हाईंदा त उहो उन बामक़सद ज़िंदगी जा पासा ई ॿुधाईंदा त उन बामक़सद ज़िंदगी जो हीउ पासो, हीउ पासो। आवाज़ चयो न, हीॾो न आहे माण्हूअ जो मूं मिटी बीह रुॻो, या उहा मिटी, उहा नज़रियाती मिटी
उहा फ़िक्री मिटी मार्क्सिज़म आहे। उहो इंसानियत जो जेको सच आहे जॾहिं हिकिड़े मार्क्सिस्ट वटि आश्कार थो थिए त हुनजे लाइ अवाम भउ मिड़ी भेल वारी ॻाल्हि थी वञे, ॿिया सभु कुझु हुनजी ज़िंदगी जिदोजहद में मच मोहबत मच मंझ मोहबत मच ॿार दूधा धूड़ सी छॾियाऊं चुर लही कूड़ कुलकड़ कच अवगुण ओॾा न थिया गुण कयाऊं गच जीअं सड़न तीअं सच जीअं सड़न तीअं संडरा। ज़ाहिद मखदूम सां असांजी वेझड़ाइप तॾहिं थी जॾहिं हू हैदराबाद पंहिंजी सऊदी जी नौकिरी उतां मामिलो ख़तमु करे जॾहिं हिते आयो। अवामी वर्कर्स पार्टी हैदराबाद जी ऑफिस में असांजी स्टडी सर्कल्स में शामिल थींदो हो बीमारी खां। नौजवाननि सां त हुनजी सियासी कचहरी में मां ॾिसंदो हुउसि हुनखे पाण खे बि साहु पवंदो हो ऐं नौजवाननि खे बि घणो कुझु मिलंदो हो। हुनजी ॻाल्हियुनि ॿोलियुनि मां नज़रियाती तौर ते पढ़ियो कढ़ियो माण्हू हो, ज़मीन जो माण्हू हो। वताए वटि साथी नरंजन वटि हुन सां मुलाक़ातूं थींदियूं डॉक्यूमेंट्रीज़ जे हवाले सां हू उते ईंदड़ हो। बीमार थियो तॾहिं बि हिकिड़ी मुलाक़ात, वॾो सो बीमारी सां विढ़ियो, हिकिड़ी मुलाक़ात ई थी। घणो टाइम असां ज़ाहिद खे कोन ॾेई सघियासीं, छाजे करे सियासी कारकुन जे हैसियत में जेको कमु ज़ाहिद कंदो रहियो असां उहो ई कमु जो कंदा रहियासीं। तंहिंजे करे इहो मयार कमेटी जी पाण ते बि कोन खणंदा हुआसीं, न इहा असांजी का हिकिड़े ते उहो मयार वारो रिश्तो हूंदो, कमु साॻियो पिए कयोसीं। जीअं बुखारी चयो आहे न, मूं छॾिया साह वाव में सिकंदा मां मरी बि पिरी चुमा थो पियो। त हिकिड़े इनकलाबी जी, हिकिड़े आदर्शी माण्हू जी, हिकिड़े मार्क्सिस्ट जी, हिकु ट्रेड यूनियनिस्ट जी जेका ज़िंदगी आहे, आम माण्हू त पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे मरी थो वञे, पर हिकिड़ो फ़नकार, हिकिड़ो आशिक़, हिकिड़ो साइंसदान, हिकिड़ो इनकलाबी पंहिंजे मौत खां पोइ बि जहिड़ो थो रहे। छाजे कारण हू एतिरो छिपे थो वञे जो उनजी बाद में उन मां उहे सभु बूटा पैदा थियनि, उहे अंगूर जन बि था, उन मां ख़ुशबू बि पैदा थिए थी ऐं इहो सिलसिलो हलंदो थो रहे। सो हिकिड़े अज़ीम इंसान खे भेटा ॾियण जे हवाले सां वतन दोस्त जमहूरी पार्टी जेको प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो आहे उन्हनि खे बि लख शाबसूं, ऐं जिन दोस्तनि बि हिन में हिसो वरितो आहे उन्हनि खे बि सलाम। ऐं इहो ई आहे जिन हालतुनि में असांजी आम माण्हू जी ज़िंदगी गुज़रे थी, जेकी तकलीफ़ूं बहसियत सिंधी क़ौम जे हिन रियासत अंदरि असां सां आहिनि, बहसियत पूरे तबिके जे पूरी दुनिया में हिन रियासत में असां सां आहिनि। औरत जे हवाले सां कमेंट ॿुधाए आयो, अॼु ॿुधाए आहियूं त हुनजा ख़्याल हिकिड़ी तरक़ी पसंदि जीअं ख़्याल थींदा आहिनि उहे साॻियो ई ख़्याल आहे, पर हुन उहे अमल में बि इज़हारिया। असांजा घणा तरह कमरेडनि जो मामिलो हूंदो आहे, हुनजी फैमिली जो मामिलो हो, इनकलाब खे एॾो अॻिते खणी वेंदा आहिनि जो फैमिली पोइ हिते रहिजी वेंदी आहे, पर हीउ हिकिड़ो वॾो इनकलाबी जो आहे जो पंहिंजी फैमिली खे बि हुन सॼे सफ़र में खणी थो हले, उहो सॼो ट्रांसफॉर्म थो करे, हुनखे बदिलाए थो, हुनजो रूह, हुनजो सांचो नओं ठाहे थो, ऐं उहो हिकिड़ो मिसाली हिकिड़ो किरदारु आहे। तव्हां दोस्तनि जो घणो वक़्तु कोन थो वठां, बसि उहो नजम हुसैन सैयद पंजाब जो हिकिड़ो शाइर हो, जीअं लतीफ़ जी सिट हुन सां मिलंदड़ हुनजो ख़्यालु हो त मर मर नित जहिड़े नवे न होए ओता रेसन जूंदे मोहे। माण्हू उहो जेको जिदोजहद में ज़िंदगी में बामक़सद जॾहिं का ज़िंदगी गुज़ारे थो, के आदर्श रखी गुज़ारे थो, उहो माण्हू मरंदो जीअंदो, मरंदो जीअंदो, बार बार पियो हुनजो सिलसिलो हलंदो रहंदो। ऐं उहो हाणे बि असां उनजे तबई मौत खां पोइ हुनजे फ़िक्र, हुनजे फ़लसफ़े खे जॾहिं खणी हलूं था त असां सभु ज़ाहिद मखदूम थी करे सॼो कमु कयूं था पिया। कल्ह बि जॾहिं हिकिड़े वॾे इनकलाबी, हिकिड़े ॿिए पूरत वर्कर आम हारी अॻवान साले गुलू जो प्रोग्राम हो, ऐं उते हिकिड़े साथी जाफ़री साहिबु, हिकिड़े उन सीनियर दोस्त हुनखे भेटा ईअं पई ॾिनी त असांजा खोड़ सारा दोस्त साले गुलू बि चवंदा त भाउ तूं शहीद आहे। अब छो शहीद आहे? जे तूं पंहिंजे नज़रे में एतिरो गुम थी वियो आहे कम में जो तूं जहिड़े शहीद थी वियो आहे। सो इहे जहिड़े शहीद वरी शहीद करे मरंदो बि कोन्हे, इहा हिकिड़ी हिन जी डायलेक्टिक्स आहे। तव्हां सभिनी दोस्तनि खे शुभ सलाम। महिरबानी। हींअर असांजो ॿियो क़ाबिल एतिराम साथी, सॼी ज़िंदगी नेशनलिस्ट पॉलिटिक्स, तरक़ी पसंद नेशनलिस्ट पॉलिटिक्स, कामरेड मोहम्मद हाशिम खोसो साहब, GS मां किताब कयो, मोहम्मद हाशिम खोसो साहब।
दोस्तों ऐं साथियों, GSM मखदूम निज़ार ॾाढो सुठो कयो जो कावेड़ ज़ाहिद जे नियाणियुनि ऐं उनजे पुट खे ॻाल्हाइणु ॾिनो। अक्सर असां कॉमप्रस कारकुन हुजूं या कामेड़ कम्युनिस्ट कारकुन हुजूं, उन्हनि ते हिकिड़ी तनक़ीद थींदी आहे, दादा घर जी तबाही करे छॾियो, सियासत में आया हिन खां पोइ कॉमेडी शुरू कयूं ऐं घर खे तबाह करे छॾियो। पर अॼु उन्हनि माण्हुनि खे हिते जेके असांजे बचड़नि न्याणियुनि तकीरूं कयूं, उन्हनि खे हिकिड़ो जवाबु मिली वियो हूंदो त सियासत न इनफरादी तौर ते न इज्तमाही तौर ते कमज़ोर थी करे, पर सियासत मज़बूत थी करे। मुंहिंजे ख़्याल में इन तनक़ीद जो हिते जेके अॼु तकीरूं कयूं, जंहिं एतमाद सां, जंहिं जुरियत सां, जंहिं हिमत सां, या उन्हनि जेके पंहिंजे डिग्रियुनि जे हवाले सां ॻाल्हियूं कयूं, जंहिं अंदाज़ सां अॻिते वधी रहियूं आहिनि, उहो कुझु जवाबु आहे उन्हनि माण्हुनि ते जेके बेजा तनक़ीद कंदा आहिनि त सियासत करण सां इनफरादी तौर ते इज्तमाही तौर ते नुक़सानु थिए थो। उन्हनि जे हिकिड़ी इहो ज़बरदस्त थियो जो उन्हनि अॻिड़ियुनि खे ॻाल्हाइणु ॾिनो वियो त असांखे हिकिड़ो मौक़ो मिलियो ऐं इहा ॻाल्हि करे सघां, इहा तनक़ीद सही न आहे ऐं सियासत असां सभिनी खे करणु खपे। हिते जेके दोस्त मौजूदु आहिनि नौजवान, उन्हनि खे बि सियासत में हिसो वठणु खपे, जेका सियासत हू बहितर सम्झनि। दोस्त ज़ाहिद मखदूम जी सियासी लिहाज़ खां बि हिकिड़ो जेको तहरीक रहियो हुनजो, हिते सिंध जे अंदरि, बलोचिस्तान जे अंदरि, पख्तूनख्वा जे अंदरि मज़दूर सियासत जे हवाले सां, तरक़ी पसंद सियासत जे हवाले सां उहो जेको सफ़र आहे उहो बि दोस्तनि ॿुधायो, जेका हिकिड़ी चङी ख़ासी कहाणी आहे। माना उन मां बि असांखे सबक़ु इहो मिले थो त तहरीक जेको आहे, मुतहरिक रहणु जेको आहे, उहा ज़िंदगी जी निशानी आहे ऐं उन जे तहरीक जे नतीजे में तमामु घणा हुनजा दोस्त ऐं साथी पैदा थिया ऐं उन जे नतीजे में हेतिरा सारा नज़रियाती साथी सीनियर बि वेठा आहिनि, जूनियर बि वेठा आहिनि, त उनजो पूरो रायजान कोन वियो आहे। उहो पूरो जेको आहे सो उहो यकीननि हिन खिते जे अंदरि कोन को मक़सदु जेको मुतयन थियल आहे या तय कयो आहे दोस्तनि, उहो हासिलु कंदा। दोस्तो ॿियो सबक़ु जेको मिले थो, मखदूम ख़ानदान असांजे पाड़े जो आहे ऐं हिन ख़ानदान जो जेको तरक़ी पसंद कॉमर्स सियासत में किरदारु आहे, उहो हुनजी हिते पूरे ख़ानदान जी मौजूदगी ॿुधाए थी त हू केॾो मुतहरिक रहिया आहिनि ऐं सिंध जे अंदरि या पूरे पाकिस्तान जे अंदरि। बाक़ी सियासत में मां एतिरो ज़रूरु चवंदुसि त दोस्त ॻाल्हाईंदे इहो चयो त मखदूम ज़ाहिद कौमपरस्त सियासत खां या GSM सां बग़ावत करण सां शुरूआति कई। मुंहिंजे ख़्याल में इहो दुरुस्त न आहे, पर हुनजी सियासत जी शुरूआति हुन GSM खां कई, पोइ अॻिते हली हुन जा ख़्याल तब्दील थिया ऐं पोइ ॿी सियासत कई, पर सियासत जी शुरूआति हुन GSM खां कई। पर तव्हां अॼु जी सिंध खे, अॼु सिंध जी जेके बि जमायतूं आहिनि उन ते नज़र विझो, उन ते नज़र विझंदो, उनजी जेके पार्टियूं आहिनि उन्हनि जी मर्कज़ी क़यादत ते तव्हां नज़र विझो, उन्हनि में सभ खां वधीक तव्हांखे GSM जा तयारु थियल माण्हू, GMS जे फ़िक्र जा तयारु थियल माण्हू मर्कज़ी कमेटी में नज़र ईंदा, या कम्युनिस्ट फ़िक्र जा तयारु थियल माण्हू उन्हनि जी मर्कज़ी कमेटी में नज़र ईंदा। त GSM जे हवाले सां, असांजे GMS जे फ़िक्र जे हवाले सां, ऐं इहा बि ईमानदारी सां ॻाल्हि कयां थो त पली जे कोशिशुनि सां, GMS जे कोशिशुनि सां हिते जेको सियासी फ़िक्र, सियासी कारकुन पैदा थिया आहिनि, उहे तमामु घणा आहिनि। असुलु सुवालु इहो आहे, उहे सियासी कारकुन जेके आहिनि उहे सियासत जेका थिए अॼु जे हालतुनि में उहा क़ौमी मफ़ादनि जे बुनियाद ते थियणु खपे ऐं जेके तबक़ाती मफ़ाद आहिनि असांजा, असां मज़लूम ऐं महकूम तबिके सां वाबस्तो आहियूं ऐं मज़लूम क़ौम सां वाबस्तो आहियूं, सियासत उन्हनि बुनियाद ते थियणु घुरिजे। हिन वक़्तु जेका बर्दक लॻो पियो आहे इस्लामाबाद में, जेका हिन ख़िते जी सूरत हाल आहे, हिन रियासत जी जेका सूरत हाल आहे, उन ते आउं इहो ई चवंदुसि त इहो रुॻो हुकुमरानी जो बहरान न आहे, इहो बुनियादी तौर ते हिन रियासत जे निज़ाम, हिन रियासत जो जोड़जक जो बहरान आहे, जेको 1947 खां वठी अॼु ॾींहं ते आहे ऐं उनखे एड्रेस हिन जेके हुकुमरान आहिनि या उन्हनि हुकुमराननि जे ख़िलाफ़ु जेका जदोजहद थिए थी, उन में को बि उन ॻाल्हि खे एड्रेस नथो करे। हिते क़ौमुनि जे वजूद खे तस्लीम नथो कयो वञे। हिते जेको सिस्टम आहे उहो सरमाएदारी जे फ़ाइदे में आहे, हिकिड़ी क़ौम जी बालादस्ती आहे। उन जे करे अॼु जो सियासी कारकुन कत नज़र इन जे कड़ी जमायत सां आहे, इन्हनि शयुनि खे एड्रेस जेसीं न कंदो तेसीं ताईं रियासती निज़ाम खे चैलेंज न कंदासीं। हिन ख़िते जे अंदरि रियासती निज़ाम खे चैलेंज कौमपरस्तनि कयो आहे ऐं हिकिड़ो दफ़ो कौमपरस्तनि रियासत खे चैलेंज करे हिन रियासत खे
तब्दील कयो आहे, टोलियो आहे ऐं उहो बंगाल जी सूरत में आज़ादी बि उन्हनि सां हासिलु कई आहे। अहिड़े नमूने सां जेसि हिते हिन रियासत जी जोड़जन खे ऐं रियासत जी निज़ाम खे चैलेंज न कंदासीं तेसि ताईं असांजो न दरिया वापसि वेंदो, न असांजा कुदरती वसीला वापसि वेंदा। हीउ जेको जो फ़ैसिले करण जो जेको अख़्तियार इस्लामाबाद में आहे, जेको असां इहो वापसि नथा वठूं तेसि ताईं। उनजे करे सिंध जे अंदरि सियासी कारकुन तमामु घणा आहिनि, उन्हनि खे जोड़ण जी ज़रूरत आहे ऐं उन्हनि सियासी कारकुन खे अॼु जे हालतुनि में हिन रियासती जेका जोड़जट आहे ऐं रियासती निज़ाम उनखे चैलेंज करे ऐं अॼु जे हालतुनि में पंहिंजो हदफ़ हासिलु कजे, इहो ई पैगाम ॾियणु थो चाहियां। ऐं ज़ाहिद मखदूम जी मुसलसल जेका जिदोजहद आहे उनखे मां सुरु सलाम पेश थो कयां। हीउ सॼो ख़ानदान जेको आहे उहो असांजे लाइ क़ाबिल एतिराम आहे, क़ाबिल फ़ख़्रु आहे ऐं उन्हनि जूं अॻड़ियूं, उन्हनि जा साथी ऐं उन्हनि जो हाणे दोस्त जेको इज़हार आहे उहो असां सां गॾु हूंदो आहे, असां हुन सां गॾु हूंदा आहियूं। उमेद आहे इहो ख़ानदान हिन ओड़े में अखा ज़रूरु तव्हांजी महिरबानी। GSM असांजो बहितरीन दोस्त मोरे खां कई आयल आहे, सिंध ग्रेजुएट एसोसिएशन CCA जो मेंबर आहे ऐं राइटर बि आहे, शाइर बि आहे, अदीब आहे, ॻाईंदो बि आहे। मां चवंदो वज़ीर फरहान खे अचे 2 लफ़्ज़ प्लस गीत जेकॾहिं ॿुधाए मसूद पनाहीअ जो महिरबानी। वज़ीर फरहान। नसे वण वणनि में नसे कातारियूं, पसी बाज़ारियूं भेणो मुंहिंजो ॾोह थिए। मूड ठाहियो आहियोसि त तव्हां सां तकीर कंदुसि, तव्हां सां ॻाल्हाईंदुसि। होटल जी मानीअ में सलाद में बसर घणा हुआ, मां मखदूम खे झलियो त मूंखां अॼु गीत न ॻाल्हाए, मुंहिंजो गीत कोन लॻंदो। मां 2 लफ़्ज़ मखदूम साईं जे या तव्हांजे ख़ानदान जे बारे में ॻाल्हायां, छो जो जिते कामरेड हैदर चतुर जो फोटो GSM जा फॉलोवर रोशन ख़्याल ऐं तरक़ी पसंद सियासत जा सरवान दोस्त हुजनि त उते कुझु ॻाल्हियूं उन्हनि सां शेयर करणु खपनि। पर हाणे मां त ॿुॾतर जो शिकार आहियां। बहरहाल साईं तव्हांखे गीत ॿुधायूं। पतन कोठनि सावक सब्जियूं, डगन ढोरनि चारियूं चबियूं, ओचे में सच में पातियूं गरबियूं, ओचे में सच में पातियूं गरबियूं। मुंहिंजा हाल फ़कीर सामल पूजा वेठी पीर, सामल पूजा वेठी पीर। ओ कॾहिं ईंदे जामियड़ा तूं, कॾहिं ईंदे सावलड़ा, लंदन सिकर पीर, सावल पूजा वेठी पीर, सावल पूजा वेठी पीर। काइण अल उथाया जानब, तो कीअं कौल विसाया जानब, काइण अल उथाया जानब। मुझे ख्याल आहे ॿोलीअ खे थोरो सम्झंदा हलिजो, ॿोली ऐं शाइर जो तख़य्युल छा थो चए। काइण अल उथाया जानब, तो कीअं कौल विसाया जानब, ओ मातर को कई पचाया जानब, मातर को कई पचाया जानब। तुंहिंजा लफल नज़ीर, सावल पूजा वेठी पीर, सावल पूजा वेठी पीर। ओ कॾहिं ईंदे जानियड़ा तूं, कॾहिं ईंदे सावलड़ा, लंदन सिकर पीर, सावल पूजा वेठी पीर, सावल पूजा वेठी पीर। कहन कंदीअ झिमिर लाती, किरन झिमी पती पाती, कहन कंदीअ झिमिर लाती, किरन झिमी पती पाती। ओ मौसम तो लाए आती आती, मौसम तो लाए आती आती। आता सा शरीर, सावल पूजा वेठी पीर, सावल पूजा वेठी पीर। कोयल कुकन विरह वधायो, मसूर सोन साओ सुकायो। कोयल कुकन विरह वधायो, मसूर सोन साओ सुकायो। ओवे तर मुंहिंजो दिल डकायो,
वेतर जो दिल बतायो पुत्र तबिय हीर सामल पूजा वेठी पीर सामल पूजा वेठी पीर ओ कतई ईंदे जामियाड़ा तूं कतई ईंदे सामलड़ा लंदन सिखो पीर सामल पूजा वेठी पीर सामल पूजा वेठी पीर। साईं महिरबानी मसरूफ़ बनाए गीत ॿुधाई हींअर आउं पंहिंजे उन कामरेड सॼी ज़िंदगी कम्युनिस्ट पॉलिटिक्स कई ऐं तमामु असांजो बहितरीनु दोस्त हींअर नेशनल पार्टीअ में पॉलिटिक्स करे रहियो आहे कामरेड ताजमरीअ खे अर्ज़ु कंदुसि जे मुख़्तसर ताजमरी साहब। जे भाई पिरी मिणात सिख चोरा की धात जागण जशन जिन लय सुख न सारी रात अजी बुझी आया वाई करन वार सले सूर्य चढ़ा बयां करन वार तोरे कुसन का त विसागी सलिन कीन का। मुझा सजणो जिए सिंध जिए पोइ तव्हां मखदूम ज़ाहिद जे सिलसिले में त संदसि इन मखदूम इज़हार समेत संदसि जेके ख़ानदान आहे उन ईअं चओ त संदसि सॼी ज़िंदगीअ जो सियासी समाजी जेका आहे सा ख़ानदानी जेको आहे उहो सॼे जेका आहे सा उहो अव्हां जे अॻियां जेको आहे सो पेश कयो आहे। आउं खेसि सलाम पेश कयां थो इन ॻाल्हि खे जीअं ॿियनि दोस्तनि चयो आउं बि उन ॻाल्हि खे आउं खेसि जस थो ॾियां आउं खेसि सलाम थो करियां त हुन जिते भरपूर सियासी ज़िंदगी गुज़ारी उते पंहिंजी सियासत खे पंहिंजी सोच खे पंहिंजे घर ॾांहुं बि जेको आहे मुंतक़िल कयो। इहा जेका आहे सा वॾी ॻाल्हि आहे। असांजे अॻियां अहिड़ा कई जेके आहिनि से असां साथी ॾिठा आहिनि दोस्त आहिनि जेके असां जिन ज़िंदगियूं गुज़ारियूं आहिनि सियासत में उन्हनि जा पुट जेके आहिनि से असां हेॾी ॾाढ़ीअ सां मुला बि ॾिठा आहिनि। उन्हनि जा पुट जेके आहिनि असां सियासत खां तंग थींदे या सियासत खे गारियूं ॾींदे बि ॾिठा आहिनि। उन्हनि जे औलाद खे असां जेका आहे सियासत जे सिलसिले में ईअं चओ त सियासत खे उन्हनि अहिड़ो ईअं चओ त ॼण त हू कोड़ सम्झंदा आहिनि। अहिड़ा मां ॾिठा आहिनि मूं पंहिंजी ज़िंदगीअ में त उन माण्हू खे सलाम पेश थो करियां त जंहिं पंहिंजी जेका सियासत आहे उहा सियासत पंहिंजे जेका घर में पंहिंजे जेका आहे सा जेको मुस्तक़बिल आहे पंहिंजे उन ॾांहुं मुंतक़िल कई आहे इन लाइ खेसि सलाम थो कयो। बाक़ी रही ॻाल्हि इहा त मखदूम पंहिंजी ज़िंदगी जेका आहे जंहिं मक़सद लाइ जेका आहे सा गुज़ारी जंहिं मक़सद लाइ ॾिनी उहो हिन समाज में हिकु इंसाफ़ भरियो समाज ॾियणु हिन मुल्क में इस्तिसाल खां पाक मुआशिरो ठाहिण जे लाइ बराबरी वारे मुआशिरे जे लाइ हुन जेका आहे सा ज़िंदगी अर्पी आहे। अॼु असीं जंहिं दौर में गुज़रूं पिया उन दौर में इस्तिसाल जी अॻे जे मुक़ाबले में आउं सम्झां थो त इस्तिसाल जूं वधीक भूंडियूं शिकिलियूं वधीक ख़राब शिकिलूं मौजूदु आहिनि। अॼु असां वटि जेका आहे सो इहा पिण हक़ीक़त आहे जीअं असांजे दोस्त हाशिम चयो त पाकिस्तान ठहण खां वठी जेको अॼु इस्लामाबाद जो तव्हांखे बहरान नज़र थो अचे पाकिस्तान जो बहरान नज़र थो अचे उहो उन ॾींहं खां वठी आहे ऐं उन ॾींहं खां हुजण जो सबबु इहो आहे त पाकिस्तान जंहिं जेका आहे 40 जे करारदाद तहत ठहिणो हुयो उन 40 जी करारदाद खे विसारे हिते वनीनट जहिड़ो निज़ाम जेको आहे सो मढ़ियो वियो हिते मज़बूत मर्कज़ जहिड़ो निज़ाम मढ़ियो वियो हिते क़ौमुनि जे हक़ खां क़ौमुनि जी जेका आहे सा जेका हैसियत आहे उन खां जेका आहे इनकार कयो वियो। मूं हिकिड़ो मीर गौस बख्श बिज़िजे जो
जे किताब में हिकिड़ो जेका आहे उन जो ख़िताब पढ़ियो, उन में हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त हुन ॻाल्हि कई। उहो बहस हो लाहौर में त पाकिस्तान क़ौमी रियासत छो न ठही सघी आहे। हुन चयो त उन जो असुलु कारण इहो आहे त सिंध, बलोचिस्तान, पश्तूनख्वा, पंजाब इहे असांजा वतन आहिनि ऐं पाकिस्तान असांजो मुल्क आहे। अव्हां असांजे वतननि खे जेको आहे हैसियत न ॾिनी आहे, विसारियो आहे। जंहिं मुल्क में असांजे वतननि खे जेको आहे जेकॾहिं तव्हां न मञंदो त पोइ कीअं हितां जो माण्हू हिन मुल्क खे मञंदो। हिन मुल्क जो बहरान हक़ीक़ी तौर ते बहरान इहो आहे। ॿियो हिन मुल्क जो बहरान इहो आहे त हीअ बज़ाहिर जेका आहे सा जमहूरी जेका आहे सा रियासत आहे, बज़ाहिर पार्लियामानी रियासत आहे, पर हिते जेका आहे सा आमराणा दौर जेको आहे सो वधीक रहियो आहे। जमहूरियत नाले माते जेका आहे सा आहे ऐं उन जो असुलु कारण इहो आहे त जमहूरियत जा जेके बुनियाद आहिनि उहे बुनियाद आहिनि त उहा स्टेट जेका आहे सा सेक्युलर हुजणु घुरिजे, उन में फ्यूडल सिस्टम न हुजणु घुरिजे, जिते जिते हिकिड़ी क़ौमी रियासत वारो जेको आहे जेको उनजो वजूदु हुजणु घुरिजे, जेको हिते न आहे। छा बस स्टैंड अलाए उथी थो मूंखे थोरो डपु थो लॻे त उन त इहो जॾहिं जंहिं मुल्क में मुलायत हुजे हुते पापायत जो ख़ात्मो थियो, जागीरदारी जो ख़ात्मो थियो त दुनिया में यूरोप जे दुनिया में जेको आहे आई जमहूरियत आई। हिते तव्हां वटि उहा पापायत मुलायत जी शिकिल में मौजूदु आहे। तव्हां वटि हिते जेका आहे सा उहा जागीरदारी मौजूदु आहे। जेतोणीक बदकिस्मती सां हिन मुल्क में जेको निज़ाम जेको हले थो पियो, उहो निज़ाम जेका आहे सा सरमादारीअ वारे जेका आहे सा उसूल तहत थो हले, पर हिते जेका आहे सा उहो जेका आहे जागीरदारीअ जी जेका जो कल्चर मौजूदु आहे उहो डोमिनेट थो करे, हावी आहे। जेसि ताईं उन जागीरदारी वारे उन डोमिनेटेड कल्चर खे ख़तमु न कंदासीं, ओसि ताईं जेका आहे सा हिते जमहूरियत जेका आहे सा न हली सघंदी, न पली सघंदी। ऐं इहो रोल नथियूं अदा करे सघनि ही पार्टियूं। ही त असां त अञा अहिड़े बदकिस्मत में आहियूं मुल्क में आहियूं जिते जेका आहे सा जेका जहिड़ी तहिड़ी जेका आहे सा जेका जमहूरियत हुई उन खे बि इमरान ख़ान जहिड़ो माण्हू आणे उन खे फाशिस्ट सोसाइटी ॾांहुं धिकण जी कोशिशि कई वई आहे। त उन जे लाइ अॼु जेका आहे सा इन शइ जी शिदत सां ज़रूरत आहे त हिन जेका बहरान आहे उन बहरान मां अमी माण्हू हिन खे कढी सघो था। हितां जा क़ौम परस्त, हितां जा हक़ीक़ी जमहूरियत पसंदि, हितां जा जेके आहिनि से कम्युनिस्ट तरक़ी पसंदि माण्हू, इहे सभई जेके आहिनि से मुतहद थी हिकिड़ी सघाड़ी ताक़त जे ज़रिए हिन समाज खे बदिलाए सघनि था। हा, घटि में घटि हिते जेका आहे सो क़ौमुनि जी बराबरीअ वारो राज हुजणु घुरिजे। घटि में घटि जेका आहे सा हिते जेका आहे सा हिकिड़ो जेका आहे फलाह हिन स्टेट खे सिक्योरिटी स्टेट मां बदिलाए फलाही स्टेट में तब्दील करण जी ज़रूरत आहे। महिरबानी। काफ़ी दोस्तान मुक़रर आहिनि, किन खे घुराइबो आहे किन खे न, त वरी बर्ज़ आहे त मुख़्तसर टाइम वठनि त महिरबानी। कामरेड डॉक्टर हमीद सिंह रहिया मुख़्तसर पंहिंजा ख़्याल साजन कारण सुञ मर कबूले ससुई अंदर जनी उञ पानी वञो तन खे। हम हवा के खिलाफ चलते हैं। रही समरू के कौन वणंदो आहे, लेकिन इन बस मूंखे ॾाढी वणंदी आहे। हम हवा के खिलाफ चलते हैं, यूं हमारे चिराग जलते हैं। ये चिराग बारे वियो ज़ाहिद मखदूम ऐं हुनजो घर आहे, हुनजी फैमिली आहे जेका हिन जी निशानी आहे। ऐं ज़ाहिद मखदूम जी कहाणी न आहे, ही 80 खां वठी 90 ताईं सिंध में जेका इनकलाबी लहर हुई, उन वक़्त में जेके इनकलाबी सियासत कंदा हुआ, उन्हनि जे घरनि में बिल्कुलु उन्हनि जा ॿार ईअं सोचींदा, ईअं ॻाल्हाईंदा। मैताणी हुजे, मिठड़ी हुजे, माड़ी हुजे, जोई हुजे, ॿोड़ी हुजे, घाड़ी हुजे, हर जॻह ते ही असांजा उन वक़्त जा कामरेड अहिड़े क़िस्म जी मिर्सु छॾे विया। लेकिन बदकिस्मती चइजे तो उन वक़्त जा असां कामरेड तारीख़ जा शायदि मुजरम बि आहियूं। तो उन सिलसिले खे
जेकॾहिं असां को बरक़रार रखियूं अचूं हा त असांजा अहिड़ा बुरा हाल न थियनि हा। मूंखे कुझु वक़्तु अॻु में जी ॻाल्हि आहे, गुलशेर जी ॻाल्हि यादि आहे। हिकिड़े कचहरी में गुलशेर हिकिड़ी ॻाल्हि रखी त का तंज़ीम ठहणु घुरिजे, को ढांचो ठहणु घुरिजे, का जोड़जक थियणु घुरिजे। त जॾहिं गुलशेर ॻाल्हि रखे बसि कई त कंहिं सुवाल कयोसीं, तव्हां पाण ई क्लियर न आहियो। घटि में घटि इहो मां गुलशेर खे क्रेडिट ॾींदुसि त चयोसीं ॻाल्हि इहा आहे त वाक़ई मां क्लियर न आहियां, लेकिन इहा ॻाल्हि बहरहाल मां करणु चाहियां थो त कुझु न कुझु थियणु घुरिजे। ज़ाहिर ते मखदूम में मूं में हिकु जहिड़ाई हुई त उन फ़िक्री सियासी धारा जंहिंसां ज़ाहिद मखदूम जो तालुक़ो मुंहिंजो बि उन सां शुरू में तालुक़ रहियो। मुंहिंजी सियासत जी शुरूआति प्रोफेसर जीएसएन खां थी ऐं उन प्लेटफॉर्म तां 1978 में ज़ालत जे मार्शल आर्ट दौरान जॾहिं शीरिन सुमरो जो केस थियो त उन में जेके सवें नौजवान सिंध में गिरफ़्तार थिया उन्हनि में मां बि हुउसि। कराची मूंखे 37 साल कराची जो जेको ॿारनि जो जेल आहे उते मूंसां फ़कीर मोहम्मद लाशारी बि उन वक़्त में धारा में हो, सलेमान चारण बि उन वक़्त में हुयो, उहो मूंसां मिलण आया। लेकिन ॿिए ॾींहं ते इतफ़ाक़ सां हिकिड़ो अहिड़ो नौजवान आयो, असां जॾहिं कंहिंजी मुलाक़ात थींदी सियासी कारकुन जी त असां सभु वेंदा हुआसीं, त उन जे मूंखे सर एतिरो माना मसूर करे छॾियो त जॾहिं कचहरी ख़तमु थी त मूं हुन खां पुछियो केरु हुयो, चयो नज़ीर अब्बासी हो। ऐं उन वक़्त में मूं फ़ैसिलो करे छॾियो त मां जॾहिं तव्हां निकिरंदुसि त मां SNS में शामिलु थींदुसि। ऐं पोइ मां जॾहिं निकिरी आयुसि मुंहिंजी दुनिया में 4 आम ॻाल्हियूं रहियूं आहिनि, मुआशियात, सियासत, अवाम लाइ ऐं हुकूमत। इहे 4 गाॾी जा आहिनि। हिकिड़ो मूं कल्ह इहो महसूसु कयो त असांजी सॼी सियासी तारीख़ जो हिकिड़ो टायर पंचर रहियो आहे। माना असां कॾहिं बि मुआशी अमल खे अहमियत न ॾिनी आहे। हैदराबाद जो चई बेस रखणु पियो चाहियो। हाणे तव्हां हैरत अंगेज़ ॻाल्हि असां वटि तारीख़ खे अलाए छो नथो ॾिठो वञे। बरतानिया हिते फ़ौज बर सग़ीर में फ़ौजूं वठी कोन आया, पर हिकिड़ी कंपनी जे थ्रू हुननि मुल्क ते कब्ज़ो कयो हो। उन मुआशी सियासत रुॻो असां कामरेडनि जो न रहियो आहे, असांजी मर्कज़ी सियासत खां वठी माना कोताही रही आहे। ॿी आलमगीर जंग खां पोइ जॾहिं नए शहर सिफ़ बंदी थी पिए उन वक़्तु नवां बैन अल-अक़वामी इदारा ठहिया। उन में रस्मनि मां सम्झां थो रूस जे असांजे कामरेडनि शिरकत कई। उन इदारनि ते पंहिंजो असर न ॼमायो। उन करे साम्राजी कुवतूं, सरमाएदार जेके असां सॾियूं था, सरमाएदार कुवतूं अॼु बि बैन अल-अक़वामी इक़्तिसादी इदारनि ते क़ाबिज़ आहिनि। अॼु महसूसु कयूं था त उहो असांखे केतिरो नुक़सानु थियो आहे। तंहिंजे करे दोस्तो, हैदर बख्श जेतिरो ई उन हिकिड़ी बुनियाद हिकिड़ी ॻाल्हि कई हुई त हक़ परस्त हारी फेडरेशन जो बुनियाद विझूं। माना उहो हिकिड़ो मुआशी बुनियाद विझे पियो जंहिंजो मुआशी तौर ते खे सियासत सां जोड़णु पिया चाहियो, जेके न छोड़ियो वियो आहे। असांजी सॼे कम्युनिस्ट तारीख़ जी नाकामी जो सबबु जेको बेस जेको आहे उहो इहो आहे त असां मुआशियात सियासत खे घणो अहमियत ॾिनी आहे, मुआशियात खे नज़रअंदाज़ कयो आहे। हालांकि मार्क्स जो मेन जेको हो उहो बि हो त भई मुआशी मसइलो वधीक अहम आहे। तंहिंजे करे मां अपील कंदुसि, काफ़ी सियासी पार्टियुनि जा दोस्त आहिनि, नए सिर जोड़ जग थी बि नयूं पार्टियूं ठहनि पियूं, उहे सोचनि सियासी पार्टियुनि सां गॾु मुआशी इदारनि ते बि तवजह ॾियनि। जीअं दुनिया में चाइना सोशलिस्ट मुल्क हो, उन कारोबारी अंदाज़ सां एंट्री कई, उहो हींअर साम्राज्य जे मुक़ाबले में आहे। रूस उनजी यूक्रेन जी जंग खां पोइ रूस उनजी शुरूआति करे चुको आहे त बाबा मां हाणे पंहिंजे पैसे में तव्हां खां वठंदुसि। उन करे ॿिनि जंग दौरान यूक्रेन जे दौरान 2 महीननि में रूस जो पैसो असांजो ₹1.40 हो, अॼु उहो ₹2.90 माना वधे पिए थो मुआशी तौरु। माना इहो ई वे आहे दुनिया में मुआशी सग सां। असां जेका 19वीं सदी जी जंग हराई आहे सोशलिस्ट धुरनि, उनजो असां उनखे तवजह मां कल्ह महसूसु कई, उनखे तवजह न ॾिनी आहे, उनखे गैर आम सम्झी पासे ते फिटी कयो आहे। असां
हथों ख़ाली रुगे नज़रिए सां हेॾे सारी साम्राजी मुआशी कुवत जो मुक़ाबिलो करणु इहो नामुमकिन आहे। असां पंहिंजी क़रीब तरीन तहरीक में ॾिसूं त मियांवाल तहरीक उन्हनि बि मुआशी बेस जोड़िया, ज़मीनूं ॻोल्हियऊं, ज़मीननि ते पंहिंजनि वर्करनि खे मियांवाल तहरीक जे माण्हुनि खे सेट कयऊं, उतां आमदनी हासिलु कयऊं, उन सां सग हासिलु कयऊं, उन वक़्त जे अमरीका माना मुग़लनि सां मुक़ाबिलो कयऊं ऐं सिंध ते करोड़नि जी हुकूमत क़ाइमु थी। बुनियादी जेके बहस आहे इहो आहे, मां सभिनी सियासी धुरनि खे अपील कंदुसि त इन ते सियासी पार्टियुनि ठहण सां गॾु गॾु मुआशी सग कीअं वधाइजे उन जो बि बेस रखियो वञे त जीअं असां ताक़तवर अंदाज़ सां रुगो ताक़तवर सोचनि सां अॻिते न वधूं, ताक़तवर अंदाज़ सां असां मुक़ाबिलो करे सघूं। रस्ते हलंदे ॿार ॾिसण थो पिनंदा पिनंदा, रांधियुनि में मासूम ॾिसां थो बुखिया सुम्हंदा, जंग जुदड़ी ॿार ॾिसां थो शोला शोला, ज़ुल्म सितम जा मद ॾिसां थो दुखंदा दुखंदा, तॾहिं मुंहिंजो रूह रहे थो। हाणे आउं सिंधारी कमेटी मरकज़ी सदर मोहतरम समर हैदर जतोई साहिब गुज़ारिश कंदे पंहिंजी ख़्याल इंतज़ार करे। जेतूं विढ़ंदे मारो वेंदे, हिन धरतीअ तां वारो वेंदे, दोदा तुंहिंजो साथ वेंदो, माण्हुनि मां वेसान वेंदो। हेठि वेठल सभिनी पार्टियुनि जा सरबराह ऐं अदियूं ऐं साफ़ी भाउर GSM, अॼु ताज़ियती मेराको ज़ाहिद मखदूम जो जी फैमिली जेको ॿुधायो त कामरेडनि जी ज़िंदगी वॾी भयानक हूंदी आहे, वॾियूं तकलीफ़ूं हूंदियूं आहिनि, पर उन्हनि तकलीफ़ुनि जे बावजूद बि हू पंहिंजी सचाई, पंहिंजे किरदार, पंहिंजे अमल सां जुड़ा रहंदा आहिनि। ऐं जॾहिं बि मुंहिंजी कामरेडनि सां मुलाक़ात थी, कामरेड गुलाम रसूल सेते तां ऐं कामरेड साले बबू सां, कॾहिं उन्हनि जे चेहरनि ते मूं मायूसी न ॾिठी। उहे ई पुख़्ता जा इरादा हुआ, उहे ई सिंध धरती जो इश्क, उहे ई हारनि ऐं मज़दूरनि सां मोहबत, जीअं ज़ाहिद मखदूम सिंध जे मज़दूरनि हारनि जे लाइ जेलूं तकलीफ़ूं, पर आख़िरी दम ताईं बीमारी जे हूंदे बि हुन पंहिंजो किरदारु अदा कयो ऐं बीठो रहियो। हुन पंहिंजी फैमिली खे बि एतिरी जुरत ॾिनी, पंहिंजी नियाणियुनि खे बि एतिरी जुरत ॾिनी जो पढ़ायूं अॼु उहे किरदार यादि अचनि पिया। शहीद नज़ीर अब्बासी हुजे या बाबा हसन कामिल हैदर बगजोई हुजे, इहो ई नज़रियो हो जेको बाबा हसन कामिल हैदर बगजोई सिंध हारी कमेटी जे प्लेटफॉर्म तां ॾिनो। कामिल हैदर बगजोई सचाई सां बीठो रहियो ऐं जेके सिंध हारी कमेटियूं सिंध में तहरीकूं हलायूं उहे कामयाबी मारियूं। 1950 में सिंध असेंबली जो घेराव करे उन जी वडेरनि जे ख़िलाफ़ टेनेक्सी एक्ट जे बिल ते अमल करायो। वन यूनिट जी तहरीक हुजे, उन में बाबा हसन कामिल हैदर बगजोई जो किरदारु नुमाया रहियो। जॾहिं सिंध जी ज़मीनुनि ते यलगार लॻी पई हुई, सिंध जे हारनि सां नाइंसाफ़ी पई थी, उते बाबा हसन कामिल हैदर बगजोई चयो त सिंध जे हारनि जो हक़ आहे ऐं इन्हनि खे ॾिनो। आउं सम्झां थो त जेको नज़रियो पंहिंजो नज़रियो आहे, बाबा हसन कामिल हैदर बगजोई जो नज़रियो आहे, इन्हनि में सिंध जे हारनि, मज़दूरनि, नौजवाननि जी निजात जो रस्तो आहे, जंहिंमें ज़ाहिद मखदूम जहिड़ा हुजनि, शहीद नज़ीर अब्बासी जहिड़ा हुजनि, कामिल सोबो गानचंदानी सिंधारी कमेटी में हुजे, रसूल बख्श पलीअ जहिड़ो माण्हू हुजे, हबीब जालिब जहिड़ो माण्हू हुजे, तो पार्टी जो लीडर केतिरी त दाना माण्हू अहिड़नि माण्हुनि सां गॾु उन पंहिंजी अचीवमेंट आंदी। हुन चयो माण्हुनि खे त उहा इलेक्शन प्रोसेस में अचो, वॾेरा जागीरदार सिंध खे बर्बादी ऐं तबाही जे रस्ते ते था वठनि। अॼु बि उहे ॾिसो 70 साल खां वठी ॿिनि तबक़नि जो जहिड़ो आहे। हिकिड़े तरफ़ वॾेरा शाही तबक़ो आहे, हिकिड़े तरफ़ पाण मज़लूम पीड़ियल तबक़ो आहे, पर पंहिंजी जुरतुनि हिमतुनि खे सलाम आहे जो अॼु बि पाण पंहिंजे वॾेरनि जागीरदार खे ॿुधायूं पिया त बाबा असली वारिस पाण आहियूं, सिर्फ़ु धरती असांजी मां आहे, असां धरती ते को कंप्रोमाइज़ न कंदासीं। हिकिड़े तरफ़ सिंध जे पाणी ते धारो हलियो पियो वञे, ॿिए तरफ़ सिंध जे हारनि खां तालीम घुरे ऐं ॻोठनि में मदरसा ठाहिया पिया वञनि ऐं उन्हनि खां कलम घुरियो पियो वञे। इहा किथां जी नाइंसाफ़ी आहे। ॿिए तरफ़ सिंध जे हारनि जे लाइ इस्पतालूं नयूं न पियूं ठाहे वञनि ऐं पोइ चवनि था असां जमहूरियत जा दावेदार आहियूं। हीअ कहिड़ी जमहूरियत आहे?
असां हाणे जमहूरियत खे मञूं नथा। जेको वज़ीर आज़म अचे थो उहो सिंधी इलाइक़ो रिलीव नथो ॾे। वॾा वॾा दावा त सभु था कनि त सिंध सां वॾो ज़ुल्म आहे, बलोचिस्तान सां वॾो ज़ुल्म आहे। बाबा ज़ुल्म त आहे, पर तव्हां ई ज़ुल्म करे ॾेखारियो, तव्हां ई ज़ुल्म कयो आहे सिंध जे माण्हुनि सां। आउं सम्झां थो जे सिंध जे माण्हुनि खे मुतहद थी बाबा सिंध कामिल हैदर बख्श जेको इहो नज़रियो हुजे, कम्युनिस्ट नज़रियो हुजे, जेको नज़रियो हुजे, असां उन्हनि सभिनी खे चऊं था त महिरबानी करे ख़ुदारा सिंध हीअ ॾाढे ॾुखे दौर में आहे, छॾियो हुन तमाम खे। ऐं बाबा सिंध हैदर बख्श जो इहो फोटो ज़रूरु आहियां, पर आउं तव्हां सां पोयुनि सफ़ुनि में भरण जे लाइ तयारु आहियां। हिननि वॾे शागिर्दान मां जान छॾायो। सिंध ॾाढे ॾुखे दौर में आहे। जॾहिं आउं सिंध जे ॻोठनि में वञा थो त मुंहिंजी अखियुनि में कोरा अची था वञनि। हिकिड़े तरफ़ त सरमाएदारनि जो ज़ुल्म, ॿियो उन्हनि सां ब्याज खोरनि जो ज़ुल्म, टे तरफ़ जेको आहे मंशात फुरोशनि जो ज़ुल्म। जेतिरे ताईं इहे ज़ुल्म बंदि न थींदा पाण खे ॻाल्हियूं कंदा रहंदासीं, सभिनी खे ॻाल्हियूं ॿुधाईंदा रहंदासीं। जेतिरे ताईं हिन ते अमल न थींदो, जेतिरे ताईं हिन में सुजाॻी न ईंदी, जेतिरे ताईं पुख़्तो अज़म न ईंदो, जे कामरेडनि जूं महिनतूं लॻल आहिनि, हिननि में कामरेडनि जा हथ लॻल आहिनि। कामरेड गुलाम रसूल सेके त पंहिंजूं ज़मीनूं खपाए छॾियूं। कामरेड मीर मोहम्मद अहमद खान लिगारी, उस्मान लिगारी, कामरेड महदी खान जो ऐं कंहिंजा नाला वठा, हिन सभिनी जूं क़ुर्बानियूं लॻल आहिनि, जंहिंमें ज़ाहिद मखदूम जी क़ुर्बानी आहे। इन जो कोड़ो आहे त महिरबानी करे अचो त हिकिड़ी अहिड़ी सगारी कुवत पैदा कयूं त हिननि वॾेरनि आमिर जामिरनि खे ॿुधायूं त वरी सिंध जा माण्हू सुजाॻ आहिनि। जीअं सिंध, जीअं बाबा सिंध कामिल। लाजिम है कि हम भी देखेंगे वो दिन के जिसका वादा है जो लोहे दर पे लिखा है। जब हम महकूमों के पांव तले जब धरती धड़कर धड़केगी और अहले हुक्म के सरों पर जब बिजली कर कड़केगी, तब राज करेगी खल्क़ खुदा, जो तुम भी हो, जो मैं भी हूँ। आया हूँ तकवा जी जदों के साथी सोए चाहे साहब गुजारिश कर सुबह खान इंतजार कर सदायती सबका बुखन बासे का जे हिते ज़ात जी जुम्बश नाहे जा मूसी हले सा जा जियो मिठो न करे। पिंडा ते वेठल हाज़रीन, कामेड ज़ात मखदूम जा साथी ऐं उनजे ख़ानदान जो वेठल दीवान, उन सभिनी खे अस्सलाम सलाम। साथियों, हिन दुनिया में, हिन ज़माने में रोज़ हज़ारे माण्हुनि जे साह जो सॻो टुटे थो। जीअं पैदा थिया इहे ख़तमु थी वञनि था, यादि न रहंदा, पर जेके माण्हू के मक़सद ख़ातिर जीअनि था, उनजे अंदर में का अहिड़ी कुवत हुजे थी, कोई नज़रियो हुजे थो, उहे कामेड ज़ाहिद मखदूम थियनि था। ऐं अॼु असां ज़ाहिद मखदूम खे यादि कयूं था। बदकिस्मतीअ सां सियासी कारकुन हूंदे बि मां कामेड सां कॾहिं रूबरू न मिली सघियुसि, पर साथियुनि खां ज़रूरु कामेड जे बारे में ॿुधंदा रहियासीं। हुनजी जेका जदोजहद रही आहे, बुनियादी तौर तबक़ाती तफ़रीक़ खे ख़तमु करण लाइ वठियो आहे। जीअं भोगड़ा जे अंदरि सॼी दुनिया भोगे थी पई, तबक़ाती जेको फ़र्क़ु आहे, साथी जॾहिं प्रोफाइल पढ़ी कोयटा वियो माण्हू उते बि सरकारनि जे ख़िलाफ़, वज़ीरनि जे ख़िलाफ़ या उते जेके डोमिनेंस जेको फैक्टर रहियो, हुकूमती मशीनरी, उनजे ख़िलाफ़ रहियो, या सिंध में रहियो त उनजे ख़िलाफ़ हू विढ़ंदो रहियो। बुनियादी तौर असां ॾिसूं था, जीअं मूंखे कामेड जी नूर मोहम्मद जी ॻाल्हि वणी ॾाढी सभिनी ॻाल्हायो। कामेड नूर मोहम्मद ॻाल्हि कई आहे मैशत जी। ही समाज, ही सरमाएदारी जेका आहे, बीठल कहिड़ी नौयत आहे, या कहिड़े नए ते पहुची चुका आहिनि, या असां ते ज़ुल्म कहिड़ो पियो थो थिए, उनखे पकड़ जी ज़रूरत आहे। माज़ी में जॾहिं असां सरमाएदारी ॾिसूं पिया, या 80s में 70s में जेके कामेड सरमाएदारी के खिलाफ विढ़िया, वो चीन इनकलाब का मुद्दा ते विया, वो रूस इनकलाब का मुद्दा ते रहिया, मर्द सां नरे खां रूप खड़ा थी विया, गुल थी विया। वरी कोई उधार थियो। तव्हां जेकॾहिं सिर्फ़ु 5 सिफ़नि खे ॾिसो था, अॼु जो नौजवान तव्हांखे नज़र नथो अचे कि तव्हांजी ग़लतफ़हमी आहे, भुल आहे। जॾहिं अॼु स्कूल पास वेरी क्लियर आहे, तव्हां ख़लास छॾे वेंदो, ख़लास भरिजी वेंदो, फुल थी वेंदो। ज़ाहिद मखदूम जे हिसे जो कमु कयो, ज़ाहिद मखदूम तॾहिं आहे। कामेड ज़ाहिद मखदूम जेकॾहिं कंप्रोमाइज़ करे हा
वो के पीर जी गाड़ी आया जिनके बाद नगर पर एक कांग्रेस हो जंहिंजे अंदरि मार्क्सिज्म ऐं लेनिनिज्म खे जॾहिं सम्झियो तो भरपूर इंसान कयो, भरपूर कांग्रेस कयो, भरपूर कम्युनिस्ट हुजण जो हक़ अदा कयो। सिंध मुंड सां ज़रूरु कनि था पर पाण सरमादारी खे कीअं पुॼंदासीं? श्रीलंका में क़ौमी देड़ खां पोइ ख़तमु आहे। श्रीलंका में क़ौम आज़ाद थी आहे, जहिड़ा ख़तमु थी आहे। पर IMF, वर्ल्ड बैंक, एशियाई बैंक या वॉल स्ट्रीट जे सरमाएदार या चाइना घणनि कामयाब आहिनि। चाइना बि रोल आहे पर इहो वरी अबाम में रहनि था। चाइनीज़ जॾहिं श्रीलंका में रहिया त श्रीलंका जो बि वसर आहे, पाकिस्तान जो अॻे या पोइ बि वसर कयो आहे। उनमें जेकॾहिं असां सिंध कंदे रहंदी ईंदासीं, जॾहिं कंहिं ॻोठ में चोर पवंदो आहे न त फादर लड़ कंदो आहे, चोर पाड़े वारो रापड़ कंदो आहे, पोइ फादर कंदो आहे, उनखे उते सोलो कंदा आहिनि। हिते जेके हिन खिते में मुख़्तलिफ़ क़ौमूं रहूं था, हिते तबक़ाती वेड़ विढ़ंदासीं त कोई जेका क़ौमी वेड़ असां खटे सघंदासीं, न त असां बांग्लादेश जो वज़र कयो आहे। उते जेको वर्ल्ड गारमेंट जेके फैक्ट्रीज़ आहिनि उते हिन महिल ताईं उहो सस्तो मज़दूर प्रोवाइड कंदो। बांग्लादेश क़ौमी आज़ादी थी वई, 3 लख जायूं हुन ॾेई छॾियूं। पर उन खां बाद में असां ॾिसूं था बांग्लादेश जी अञा ताईं साॻी सूरत हाल आहे। सिंध जेकॾहिं सूरनि में आहे त असां सम्झूं था बलोचिस्तान बि सूरनि में आहे, पंजाब जो हेठियों तबिको बि सूरनि में आहे, ख़ैबर पख्तूनख्वा जो हेठियों तबिको बि सूरनि में आहे। इहो वक़्तु आहे त कामिर ज़ाहिद मखदूम जहिड़ा ॿिया साथी वरी उहा जॻह ॻाल्हाइनि। हिन मज़लूम क़ौमनि मज़लूम तबिकनि खे जेसि ताईं असां नथा गॾायूं तेसि ताईं असांजी फतेह न थींदी। असां चुप करे वेंदासीं, असां इनकलाब न करे सघंदासीं, ईंदड़ नसल ज़रूरु इनकार कंदा। रही ॻाल्हि मख़सूस हिकिड़े खिते जी 25 साल जे काल में पुॼी वियो आहे। रही ॻाल्हि हिकिड़े मख़सूस खिते जी, उहा ज़रूरु पहिरियां असांजी प्रायोरिटी डिमांड ते उहा आहे जेसि ताईं असां मुतहद न थींदासीं। मुतहद थियूं पिया, हीअ मुतहद वक़्तु आहे। असर दोस्त वार प्रोग्राम कया आहिनि, मुख़्तलिफ़ कम्युनिस्ट पार्टियुनि जा तंज़ीम जा नुमाइंदा शरीक थिया आहिनि। कांग्रेस मौजूद खे असां सरो सलाम पेश कयो आहे। असां सम्झूं था कांग्रेस जो जिस्मानी तौर सां हलाए वियो आहे, पर नज़रियाती तौर असां सां हमेशह गॾु रहंदो, असांजी रहनुमाई कंदो रहंदो। कांग्रेस खे सरो सलाम। माफ़ कयो वञे दोस्त वटि इज़राइल लाइ अचां थो न त उहो माफ़ करे, छा कयूं, वक़्त जी कमी आहे। हींअर असांजो दोस्त माधीअ जो वतन दोस्त इनकलाब पार्टी, सिंध वतन दोस्त इनकलाब पार्टी, वरी GSM तरक़ी पसंद पार्टी, वरी सिंध तरक़ी पसंद पार्टी, वतन दोस्त मज़दूर फेडरेशन, हालानी टबरो सॼो गॾु हूंदासीं। कामरेड होतखान ॻाल्हाए किताब करे कामरेड होतखान ॻाल्हाई। आशिक ज़हर प्याग, आशिक ज़हर प्याग वे ॾिसी वहसन घणो, करे ऐं कातिल जा हमेशह हेरा, तोड़े चिकन चाक तक आह न सली आम सी। कामरेड ज़ाहिद मखदूम खे ख़िराज अक़ीदत पेश करण लाइ मौजूद वतन दोस्त जमहूरी पार्टी जा सरबराह मुर्शिद साहब, मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा अॻवान, कारकुन, मखदूम ज़ाहिद जी फैमिली जूं नंढियूं वॾियूं ॼाणियूं, GS सिंध जे पुरंदड़ दोस्तों, हाणे ज़ाहिद मखदूम ते जेतिरो ॻाल्हाइजे उहो हिकु निशस्त में शायदि ई ॻाल्हाए सघिजे, छाकाणि त हुन जा 3 पासा एॾा भरपूर आहिनि जिते आउं कोशिशि करियां पियो। मुंहिंजी कोशिशि हुई त अॼु आउं हुनजे ज़िंदगीअ ते, हुनजे ख़्यालनि ते, हुनजी जिदोजहद ते हिकिड़ो जामे मक़ालो लिखां सोशल मीडिया ते, छाकाणि त अॼु जी मीडिया त असांजे ख़्यालनि खे जॻह ॾियण जे लाइ तयारु आहे कान। ऐं ज़रूरु 2-3 ॾींहंनि में आउं लिखंदुसि। हिकिड़ो ज़ाहिद मखदूम जो फैमिली ग्राउंड आहे। ज़ाहिद मखदूम जी फैमिली
जंहिंजो ईअं सम्झो त घटि में घटि असीं जेके कामरेड वेठा आहियूं हिते जेके सीनियर दोस्त हूंदा उहे त फैमिली जो हिसो रहिया आहिनि। फैमिली जो हिसो इन नमूने सां रहिया आहियूं त उन्हनि जो रोअणु, उन्हनि जो खिलणु, उन्हनि जूं ख़ुशियूं, उन्हनि जा गम गॾु उन्हनि सफ़र कयो आहे ऐं अॼु ताईं उन रिश्ते में असां जुड़ियल आहियूं। छाकाणि त ज़ाहिद मखदूम जी जेका फैमिली आहे, हिननि जो वॾो साईं बशीर अहमद साहिबु, उनजो ब्रादर, उन खां पोइ मखदूम रशीद, मखदूम ज़ाहिद, वरी असांजो हथनि में जवान थियो आहे मखदूम इज़हार ऐं असांजूं नंढड़ियूं मुंहिंजूं नियाणियूं। उन तस्वर खे जॾहिं ज़हन में था आणियूं पिया त मुकमिल इंसान छा थींदो आहे, उन रिश्ते खे असां हिन जी फैमिली में कामरेड सां कहिड़ो रिश्तो हुजणु घुरिजे, घर जे भाती सां कहिड़ो रिश्तो हुजणु घुरिजे, सियासत सां कहिड़ो रिश्तो हुजणु घुरिजे, कहिड़ी नोयत जो रिश्तो हुजणु घुरिजे, उहो असीं हिननि वटि अहिड़े नमूने जो ॾिठो आहे जे रिश्ते खे विसारणु ॾाढो ॾुखियो आहे। मखदूम रशीद जो क्वार्टर, मखदूम बशीर जो अलनूर शुगर मिल में क्वार्टर, वरी कामरेड गुलशेर साईं असांजो वेठो आहे, असांजो सीनियर साथी आहे, कलीग आहियूं असीं। रोहड़ी में असांजा ॿ टिकाणा हूंदा, हिकिड़ो गुलशेर साईं जो लोको शेड में पंहिंजो बेवडन स्टेशन ते घर ऐं लोको शेड में मखदूम कामरेड ज़ाहिद जो फ्लैट। ऐं सिंध जी आउं इहो चवंदो आहियां, मूंखे फ़ख्रु आहे त वतन दोस्त इनकलाबी पार्टी मौजूद सां को कम्युनिस्ट मूं ते नाराज़ न थिए, को GS जो दोस्त नाराज़ न थिए, त आउं ईअं चवंदुसि त वतन दोस्त जो जनम सिंध जे अंदरि, सियासत जे अंदरि ऐं डॉक्टर अरबाब ख़ार जी सियासत जा बुनियाद जंहिं उन टाइम में क़ौमी तहरीक खे ऐं कम्युनिस्ट तहरीक खे, उहा माओइस्टनि जी हुजे, चाहे उहा जेका मार्क्सिस्टनि जी हुजे, चाहे उहा लेनिनिस्ट हुजे, उनखे डॉक्टर अरबाब ख़ार सिंध जे हालतुनि सां, पाकिस्तान जे हालतुनि सां जोड़े, जेका उफक ते बीठल हुई, जेका मथे पर बीठल हुई, उनखे जेको आहे सिधो करे पंहिंजे पेरनि ते बीहारे वियो। ऐं उहा सियासत कहिड़ी हुई, उन जा बुनियाद कहिड़ा हुया त सिंध जी आज़ादी तबक़ाती तहरीक सां, तबक़ाती निजात सां, तबक़ाती सुवाल जे हल सां ऐं तबक़ाती तहरीक कहिड़ी जेका क़ौम जे निजात ते क्लियर हुजे ऐं अमली तौर ते उते पेर भरींदड़ हुजे। पाकिस्तान जो सुवाल बुनियादी तौर ते इन्हनि ॿिन्ही धाराउनि में फाथल आहे। ऐं मखदूम ज़ाहिद जी फैमिली उहो ठिकाणो आहे, उहा शख़्सियत आहे, उहो असांजे उत्साह जो मर्कज़ आहे, जिथे सवे कारकुन, सवे सिंध जा पांधीअरा, सवे महबूब मज़लूम माण्हुनि जे जुस्तजू में शरीक माण्हू साह बि पटींदा, उत्साह बि वठंदा, जुरियत बि वठंदा, इल्मु बि वठंदा ऐं हिमत वठी अॻिते वधंदा बि हुया। ऐं तारीख़ जो ही सफ़र जेको लॻभॻि 40 सालनि ते मुहित आहे, 42 सालनि ते, कॾहिं बि हिन फैमिली जेको आहे हिकु पल बि, हिकु ॾींहुं बि हिन तहरीक खां न पाण खे अलॻि कयो, न उन जुस्तजू को कटिया, न कॾहिं हिननि जे चेहरनि ते मायूसी जेका आहे नज़र आई। ऐं इहा हिन फ़िक्र जी फतेह आहे
इहा हिन नज़रिए जी फतेह आहे। अॼु मुंहिंजे न्याणियुनि ॻाल्हायो, मार्क्स किरदारु छा थींदो आहे, मार्क्स किरदारु छा थींदो आहे, कम्युनिस्ट किरदारु छा थींदो आहे, कांग्रेस छा थींदो आहे। इहो ई ट्रिब्यूट आहे जेको असीं अॼु कामरेड ज़ाहिद खे पेश था करियूं। त मूं चयो पियो त कामरेड ज़ाहिद जी शख़्सियत, उनजी फैमिली, उनजो हिकिड़ो डिघो सफ़र ऐं डिघो किरदारु आहे। ॿियो डॉक्टर कामरेड ज़ाहिद जा उहे भरियल पेर तारीख़ में, छाकाणि त सियासी सफ़र जी शुरूआत शायदि असां गॾु कई हुजे या साल ॿ साल जेको आहे तो असीं खणी उन खां सीनियर हुजूं, पर ज़ाहिद जूं जुरतूं, ज़ाहिद जी हिमत ऐं ज़ाहिद जी पंहिंजे फ़िक्र सां लाॻापो, कॾहिं बि हुन तिर बराबरि बि कंप्रोमाइज़ किथे न कयो। पंहिंजे फ़िक्र सां ऐं अमल में हिकु खरे कम्युनिस्ट जी हैसियत में जिथे बि हुनखे भली केतिरो बि नुक़सानु पवे, हुनजी शख़्सियत खे केतिरो बि डैमेज मिले, हुनजे सॼे माशी जेको आहे किरदार खे केतिरो बि धक न लॻे, पर मखदूम ज़ाहिद पंहिंजे फ़िक्र ऐं अमल सां हिकु सचे कम्युनिस्ट जी हैसियत में जेको बेरल कयो ऐं जेको किरदारु अदा कयो, उहो जेको आहे घटि कामरेड जी हैसियत में आयो आहे। असीं नथा सम्झूं त असीं उन किरदार ते जेको आहे पूरा रही सघूं था पिया, छाकाणि त जॾहिं बि बहस में वेहंदो, जॾहिं बि जेको आहे तो सियासत ते ॻाल्हाईंदो, जॾहिं बि माशरत ते ॻाल्हाईंदो, जॾहिं बि आलमगीरियत ते ॻाल्हाईंदो, जॾहिं बि कम्युनिस्ट तहरीक ते ॻाल्हाईंदो, पंहिंजे अंदर में, पंहिंजे ज़हन में पोइ उन सां इख़्तिलाफ़ थी सघे थो, उन सां इख़्तिलाफ़ थी सघे थो ज़ाहिद जे उन मौजूदा फ़िक्री जेको आहे उदाहरण सां, पर हू पंहिंजे ज़हन में, पंहिंजे अंदर में एतिरो क्लियर हो जो कॾहिं कॾहिं असांजे विच में जेको आहे बहस हलंदे तर्कियूं बि थी पवंदियूं, पर कॾहिं बि हुन पंहिंजे फ़िक्र ते कंप्रोमाइज़ न कयो ऐं हुनजे अमल जी डिघी तारीख़ आहे जंहिंमें असीं जेके हिते वेठा आहियूं, थी सघे थो त का एॾी भोगना महसूसु न कयूं जीअं एॾी भोगना असां पंहिंजे सफ़र में, सियासी सफ़र में पंहिंजे माशी तौर ते न भोगी हुजे, पर ज़ाहिद छाकाणि त असांजा वरी पोइ जॾहिं हैदराबाद शिफ्ट थी आहियो या कोटड़ी शिफ्ट थी आहियो, ऐं उहे ज़ाहिद जा ॾुखिया ॾींहं हुया माशी तौर ते, जीअं पंहिंजो इज़हार साईं इज़हार कयो, हुनजी फैमिली इज़हार कयो, पर उहो ॾिठो त हुनजे न चहिरे में लर्ज़श, न हुनजे सोच में लर्ज़श, न हुनजे अमल में लर्ज़श, न हुनजे किरदार में लर्ज़श। हीउ माण्हू जी परख हूंदी आहे त पंहिंजे फ़िक्र सां केतिरो कमिटेड आहे, केतिरो सचो आहे। अॼु असीं यकीनन सिंध जे अहिड़नि हालतुनि में मौजूदु आहियूं जिथे उनजी रहनुमाई जी असांखे ज़रूरत हुई। आज सिंध जी तक़ाज़ा है त असां सिंध जे पाकिस्तान जे महकूम माण्हुनि जे बुनियादी घुर्जुनि खे सम्झूं, हालतुनि खे सम्झो, बुख, बदहाली, पाणी जी खोट, सिहत ऐं अनेक मसइला जेके असां सां आहिनि, उन में हींअर आउं सम्झां थो त पार्टी शाविनिज़म ऐं लीडरशिप जूं अनाऊं सभ खां वॾियूं जेके असांजी क़ौमी तहरीक जूं ऐं तबक़ाती तहरीक जूं जेके कमज़ोर सिप में जेके हींअर असांखे नज़र अचनि या कमज़ोर पिच ते असीं जेके बीठा आहियूं, उहा क़ौमी तहरीक हुजे या तबक़ाती तहरीक हुजे, उन में बुनियादी तौर ते असांखे नए सोच जी, नए लोच जी ऐं सियासत जे नवनि रुखनि जा बुनियाद रखणा पवंदा। उहे पार्टी शाविनिज़म खां मथां हुजनि, लीडरशिप जी शाविनिज़म खां मथां हुजनि, ऐं सिंध खे बल्कि पाकिस्तान खे हिकिड़ी अहिड़ी खेप जी ज़रूरत आहे जेके ज़ाहिद मखदूम जे किरदार ते पूरा लहण जा कारकुन हुजनि। जीअं सिंध, जीअं कुर्बानी।
महिरबानी होद खान खे सभिनी खे दिलि चए थी ॿुधिजे, पर वक़्त जी कमी आहे ऐं जेकी दोस्त रहिजी आहे उन्हनि खां मौज़रत। हींअर उन शख़्सियत, उन अज़ीम डाहे मुफ़क़र ऐं वतन दोस्त इनकलाबी पार्टीअ जो बुनियादु विझंदड़ सिंध वतन दोस्त इनकलाबी पार्टीअ खां वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक लेबर सेंट्रल यूनियन खे हिकु ट्रेड यूनियन जो तहरीक ॾींदड़, वरी वतन दोस्त मज़दूर फेडरेशन खे सॼी सिंध में मुनज़िम कंदड़, वरी हिकु दफ़ो वतन दोस्त जे टुटल दाणनि खे वतन दोस्त जमहूरी पार्टीअ में जड़ जॻह ऑर्गेनाइज़ कंदड़ हिन शख़्स वटि असां नंढा थी वॾा थिया आहियूं। ज़ाहिद, मुंहिंजो चाचो रशीद ऐं मुंहिंजो वाल साहिबु बि ईंदो हुयो। हिकिड़ी बसि आख़िरी ॻाल्हि बाबे जी ॿुधायां। ज़ाहिद खे पियो चए त सियासत तबाह करे छॾींदई, न कर पुट, मां ज़फ़र शाह वटि वेठो आहियां। त ज़ाहिद बाबा ॿधी चयो, बाबा ॾिसिजो त सियासत असांजे घर खे ठाहींदी ऐं असांखे फ़ख़ुरु आहे असां ठहियल आहियूं, असां ॾुथल न आहियूं। त मां सभु कंदुसि कामरेड गुलशेर शहर खे किताब करे, कामरेड गुलशेर शहर वतन दोस्त जमहूरी पार्टी ऐं मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां वाबस्ता हुरियत साथियो, GSM जे हुरियत। अॼु असीं जंहिं अज़ीम हस्तीअ जी ताज़ियती प्रोग्राम कयूं था, हिते तारीख़ में 2-3 ॻाल्हियूं माण्हुनि ग़लति ॿुधायूं, मां हुनखे थोरो करेक्शन दुरुस्तगी कंदुमि। त ज़ाहिद जॾहिं टेक्निकल कॉलेज में पढ़ंदो हो त टिपिकल मौलवी हुयो ऐं उनजो सॼो ख़ानदान आलम दीन हो ऐं उहो आलम दीन जेके सॻा धागा ऐं उन्हनि जा ॿार, उन्हनि जूं घरवारियूं, उन्हनि जूं नियाणियूं, उहे सभु आलम हुआ। असांखे वरी शरारत करण जी आदत हूंदी हुई। मां टेक्निकल कॉलेज वेंदो, घर में नौकिरी हूंदी ग्रेड स्टेशन ते, उते कंहिं दोस्त सुवाल मज़हब ते कयो मूंखां ऐं मां मज़हब जा पखिया वठिया। जॾहिं मां मज़हब जा पखिया वठिया त हिकिड़ो नौजवान उथियो ऐं उन्हीअ मूंखां पुछियो, तूं रहंदो किथे आहे? मां चयो, तुंहिंजे पाड़े में ग्रेड स्टेशन आहे, मां हुते रहंदो आहियां, अॼु शाम मां ईंदो। ऐं पोइ उन शाम जो आयो त असां वटि त दुखियनि कामरेड जो वॾो नथो पियो, नवाज़ जिसकाणी ऐं जेकॾहिं को कम्युनिस्ट पार्टी सां वाबस्ता डॉक्टर हमीद खां सवाइ को ॿियो आहे त उनखे मां ॿुधायां त उन वक़्तु नज़ीर अब्बासी बि हो। ऐं पोइ बहस पियो, मां निकिरी वियुमि विचो ऐं पोइ हुननि ॿिन्ही मूं वटि नवाज़ जिसकाणी ऐं नज़ीर अब्बासी। जॾहिं मोटियो साहिब त पोइ पाण ॿुधाईंदो आहे त मां वेंदो वञा पियो त आयो हिननि खे मज़हब से ॾाढो मूंखां त हिननि मज़हब खसे छॾियो। पोइ रोड़ी में ज़ाहिद जी नौकिरी थी। असां हुन वक़्तु साईं GM सैयद खां अलॻि थियासीं ऐं साईं GM सैयद खां अलॻि थियण जो बुनियादी हिकिड़ो ई सबबु हो, जेको साईं खे असां इहा ॻाल्हि कईसूं त तव्हां वटि क़ौमी मसइले ते त ॻाल्हि कयो था त तबक़ाती मसइले ते तव्हां वटि को प्रोग्राम ई कयो। औरतुनि जे लाइ, हारनि जे लाइ, मज़दूरनि जे लाइ, मज़लूमनि जे लाइ तव्हां वटि का सिट बि कोन्हे। साईं ॾाढियूं गाॾियूं वारियूं ॾेई असांखे ॿाहिरि कढी छॾियो ऐं उन खां पोइ खैरपुर में क़ुर्बान जिसकाणी जी जाइ ते असां सभिनी बाग़नि जो टोलो गॾु थियो ऐं शागिर्दनि जी तंज़ीम प्रोग्रेसिव GSM फेडरेशन जो बुनियादु कयो ऐं उन बुनियाद में बि ज़ाहिद गॾु हुयो। हिते बि असां तमामु घणियूं ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि जेका उनजी इज़हार सां ॻाल्हि ॿुधाई त ज़ाहिद खे हुन वक़्तु ॾाढी मिलंदी, शायदि जो न रहियो, हिन नंढड़ी जेका आहे इन जो रहियो सफ़ा असली
त कुर्बान दस्काणीअ सां गॾु मार्शल लॉ जे दौर में चैकिंग पे कई राति जो। चैकिंग कंदे कंदे हिननि खे ख़बर न हुई त पोइ रेंजर्स वारा जो जेको हेडक्वार्टर आहे उन ॿाहिरि हूंदा ई चैकिंग कनि पिया। ऐं पोइ रेंजर्स वारनि खे पकड़ियो। हू त ढिगो मुड़िसो, हुनखे ॾाढा ॾंडा लॻा, हुन जुगो सची कई, हे नंढड़ो हुयो, हिनखे बि ॾाढा पातरायो। त तूं हिन लाइ गॾु छो आहे? हेॾो ढिगो माण्हू, हेॾो वॾो माण्हू, हिन सां तुंहिंजो को तालुक आहे। बहरहाल राति जो हिननि खे ॾाढो कुटियो। पोइ सुबुह जो पुछो आयो किथां आहे? चीनो गेट स्टेशन खां आया आहियूं असां। पोइ चयो आहे छॾियो ॿाहिरि बिजली वारनि सां जेको आहे ईंदो मामिलो राति जो सुबुह जो ॿिन्ही खे छॾे ॾिनो, ज़ाहिद साईं खे बि ऐं कुर्बान साईं खे बि। ऐं पोइ असां रोज़ खां गाॾी वारनि सां गॾु जॾहिं सिंध वतन दोस्त इन्क़लाबी पार्टी ठाहियूं पिया, उन वक़्तु ज़ाहिद सां गॾु हुयो। ऐं पोइ वरी जॾहिं सिंध वतन दोस्त इन्क़लाबी पार्टी टुटे थी 86 में, उन वक़्तु बि ज़ाहिद वॾे खां वॾो बहस जन माण्हुनि कयो। होर ख़ान शायद आहे, मां इन करे साम्हूं थो कयांसि पियो त होर ख़ान बि असां सां सोहबत हुयो। पार्टी खे सिंध खां ॿाहिरि न कढो। जंहिं धरती ते तव्हां रहो था ऐं उन धरती खे छॾे जेकॾहिं परायनि आसरनि ते, परायनि ॾटनि ते, परायनि ॻाल्हियुनि ते तव्हां ॿाहिरि ईंदो त न को हेॾो रहंदो, न को होॾो रहंदो। उनजे करे उनखे सिंध ताईं मंज़ूर हो। बाक़ी वादे तो इहा ॻाल्हि हुजणु घुरिजे दुनिया जा मज़लूम सभई गॾु। उहो औरत श्रीलंका में हुजे, उहो औरत अमेरिका में हुजे, उहो औरत यूके में हुजे, उहो औरत पंजाब में हुजे, ॿिन्ही जो रत साॻियो आहे, ॿिन्ही सां ज़ुल्म साॻियो आहे। इहा ॻाल्हि असां कल्ह बि चईसीं, अॼु बि चयो था। दोस्तो, इन सॼे सफ़र में ज़ाहिद में हिकिड़े वॾे खां वॾी खूबी हुई त उहो समझोते बाज़ी न कंदो। हालांकि ज़ाहिद जो वेझे खां वेझो जेकॾहिं को ज़ाती दोस्त हुयो त उहो गुलशेर शाह हो, वेझे खां वेझो। पर जॾहिं नज़रियाती बहस आयो त वॾे खां वॾो मुखालफ़ो हुनजो असांजो थी बीह रहियो ऐं हू ईद उल हलियो ऐं हुते हू सॼी उमिरि ते जदोजहद कंदो रहियो। बलूचिस्तान में जॾहिं ज़ाहिद वियो उन वक़्तु बि हुन तमामु घणो कमु कयो ऐं ख़ासि करे बलोचनि सां, पठाननि सां, बलोच लीडरनि सां तालुक़ जेको हुन वतन दोस्त इन्क़लाबी पार्टी जो पैदा कयो, उन में ज़ाहिद जो वॾो किरदारु आहे। ॿी ॻाल्हि इहा, रशीद मखदूम ज़ाहिद जो चाचो, रोड़ी में बहस थींदा हुआ तमामु घणा ऐं हो को वेठो ॿुधंदो, को तबसरो रखंदो, पोइ सॼी राति वेठा कमरेड बहस कंदा हुआ। उहो नावल पढ़ंदो ऐं तबसरो रखंदो। हैदर जोए चयो त इहो जेको किताब पढ़े थो, किताब पाणे हिन जो खानो ख़राबु कंदो, ॾिसो त कीअं थो करेसि पियो। ऐं पोइ थोरी ईअं ई हुन जॾहिं ॿिया किताब पढ़िया, हुन जॾहिं मार्क्सम खे पढ़ियो, हुन जॾहिं लेनिनिज़म खे पढ़ियो, हुन जॾहिं दुनिया जे मज़लूम क़ौमुनि खे पढ़ियो, हिन मुख़्तलिफ़ तारीख़ुनि खे पढ़ियो, त पोइ रशीद मखदूम जो वॾो इन्क़लाबी वरी कॾहिं को अहिड़ो माण्हू कोयतनि में घटि माण्हू पैदा थींदा आहिनि। दोस्तो, हिते ॿ टे ॻाल्हियूं निकितियूं आहिनि। मां हिन स्टेज ते हिकिड़ो वक़्त में ऐलान कयो हो, हमीद वारनि मूंखे सोन कयो वताए जे मथे वताक ते त बाबा नज़रियाती तौर तूं क्लियर कोन थो थी। मां ऐं हमीद ॻाल्हि करे बि वियो, मां हुनखे चुन यादि अचो त कमनि जी ॻाल्हि ते वञनि था, पोइ वरी अॻिते हली सुलझाईंदासीं, अॻिते वेही माण्हुनि खे हलंदासीं। अॼु त वेही माण्हुनि खे त गॾु कयूं, सो हिते वेही को बहस था कया वञनि पिया। माण्हुनि खे गॾु करे जदोजहद करण लाइ अमली क़दम नथो खयो वञे। उनजे लाइ असां ॾिठोसीं त हिन तबक़ाती मुआशिरे में सिंध जी ॻाल्हि कंदड़ माण्हुनि में बि तबक़ा, हिकिड़ा मिडिल क्लास जा माण्हू मथे क्लास ते भॼण था चाहिनि पिया,
ॿिया मिडिल क्लास वारनि खे हेठि था वठनि था। समर बि वेठो आहे, बोधखान बि वेठो आहे, ॿिया बि वेठा आहिनि। उते मूं हिकिड़ी ॻाल्हि कई ऐं पोइ अॼु ॾींहं ते वरी उन्हनि घुराए वेंदा आहिनि। असां हुन वक़्त खां पोइ हिकिड़ी ॻाल्हि सोचीसीं त अचो त सभई मज़लूम, सभई पोरत, सभई ॾुखारिया जेके जिन जिन पार्टियुनि में वेठा आहिनि, अचो त गॾियल इताद करे जदोजहद कयूं। जेकॾहिं को कॾहिं असां वियासीं, सभ खां पहिरियों असां AJP वटि वियासीं, पोइ वरी असां वफ़द ठाहे कम्यूनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान वटि वियासीं, जंहिं त असांखे धिका ई वञनि हा, तव्हां मार्क्सिस्ट ई कोन आहियो। असांजो आहियो मार्क्सिस्ट माण्हू त आहियूं। जेकॾहिं गनवा भुट्टो सां तव्हां गॾु रही सघो था त पोइ बख्शल करे गुरशेर शरद संबर जेको जदो सां छो था तव्हां गॾु रही सघो था? कोई जवाब कोन हुयो। हिन प्लेटफॉर्म तां मां सभिनी जेके बि तरक़ी पसंद पोरियत दोस्त आहिनि उन्हनि खे अपील थो कयां, अॼु अचो त गॾियल इतिहाद जोड़ियो। जेको ॻाल्हियुनि लाइ न हुजे, जेको जदोजहद लाइ हुजे, जेको वेड़ लाइ हुजे, जेको मसइलनि खे हल करण लाइ हुजे, जेको पाणी ते पाणी करण लाइ हुजे, उहो पाणी ते जुलूस कढी माज़रत सां मां इहा ॻाल्हि रखी हुई हुते त असां लखे माण्हू गॾु कयासीं पहिरियां टाउन ते ऐं पोइ छा थियो लखी त सवल बि हलियो कोन होॾे एतिरा लख माण्हू एतिरा हज़ार माण्हू गॾु थींदा। पोइ छा थियो असां वटि हज़ारे माण्हू गॾु थिया कालाबाग डैम जे मसइले ते, पोइ कालाबाग डैम न ठहियो, उन खां पोइ कैनाल वधीक ठही विया। अचो त मुस्तक़िल बुनियादनि ते मज़लूम माण्हुनि जो, मज़लूम तबक़नि जो हिकिड़ो गॾियल इतिहाद ठहे, जेको जदोजहद करे, जेको वेड़ करे। उहे ॻाल्हियूं जेके होटलुनि में एयर कंडीशन जायुनि में तय नथियूं थी सघनि, उहे होटल रस्तनि ते तय कयूं। उन जे लाइ मां वतन दोस्त जमहूरी पार्टी वरी खुले दिलि सां ऐलान करे थी त जेकॾहिं तव्हां वरी बि असांखे ॿुधायो त मां अचां थो पियो, मां पोस्ट पढ़ी हमीद जी, हमीद खे मां इहो चयो त असां न आहियूं छा तरक़ी पसंद, पोइ हुन ते साईं असां ताज वरी राब्तो कयो, पर असां चाहियूं था त अचो सभु गॾिजो। जेके जिथे वेठा आहिनि ऐं वेड़ करणु चाहिनि था, जदोजहद करणु चाहिनि था, अमली करणु चाहिनि था, उहे अचो त सभु गॾिजूं, उहो सबक़ हासिल कयूं। इहा ॿी ॻाल्हि आहे त जेकॾहिं असां सचा आहियूं पंहिंजे मक़सद सां, सचा आहियूं असां पंहिंजे जेको पास सां, जेकॾहिं असां सचा न आहियूं त पोइ असां ईअं आहे त पोइ वेही असां तारीख़ में नालो करायूं था ऐं अख़बार में नालो करायूं था, फेसबुक ते नालो करायूं था, TV ते ख़बर हलाइण चाहियूं था। अचो त मैदान में गॾिजो ऐं गॾियल जदोजहद कयूं। इहो ई रस्तो कामरेड हैदराबाद जो पंहिंजो हुयो, इहो ई रस्तो GM सईद जो हुयो, इहो ई रस्तो मसूद बख्शवाणी जो हुयो, इहो रस्तो मार्क्स जो, इहो रस्तो लेनिन जो, इहो रस्तो ट्रॉट्स्की जो, ऐं इहो रस्तो सभई गॾिजी इन ते जदोजहद कयूं। ऐं इन जी असां शुरूआति कामरेड बख्शल तालुक कोई वेठो आहे कल्ह उन वटि बाज़ाब्ता गॾिजाणी करे असां कयो आहे। असां वरी बि सॾु था ॾियूं था, सभिनी ज़रूरत खे सॾु था ॾियूं था, अचो त गॾिजो। जेसि ताईं ॾुखियूं न वणनि तेसि ताईं भनण न थी, विचारा ॾुखियूं न वणनि तां भनण न थिए, पिटण वारियूं पतियूं उहे ई पिटींदियूं जंहिंजा के बॉल हुजनि, बाक़ी ॿिया ईअं सकड़ा हथ हणंदा आहिनि। उहे ई जदोजहद कंदा जंहिंजो राशी मसइलो आहे, जंहिंजो कोई मसइलो आहे, जंहिंजो तबक़ाती मसइलो आहे। इन लाइ तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी, तव्हां असांखे हिकिड़ो बर्दाश्त कयो। 3 कलाक तव्हां अहिड़ी गर्मी में तव्हां सभु वेठा हुओ ऐं मां सलाम थो पेश कयां ज़ाहिद मखदूम जे फैमिली खे। ज़ाहिद मखदूम असांजे लाइ हीरो हुयो ऐं मां नंढड़ी हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सां शेयर थो कयां पियो। ज़ाहिद जॾहिं बीमार थियो ऐं मां जॾहिं बि हिते हैदराबाद में ईंदो हुयुमि त ज़ाहिद वटि ज़रूरु वेंदो हुओ। मां जॾहिं ॾिठो त हिनखे कैंसर वॻोड़े ॾींदा त मां नंढड़ी हिकिड़ी पोस्ट रखी पंहिंजी फेसबुक ते, साथी ज़ाहिद कैंसर थी आहे, मुंहिंजा पोयां वेठा आहिनि
सॼी सिंध पलटी छा ॾिनो छा थियो इहा न को ज़ाहिर जे फैमिली खे ख़बर आहे न को ॿियनि खे ख़बर आहे। इहो प्यार इहा मोहबत इहो जुलूस हुयो सॼे वतन जो साथी ऐं उहे साथी जेके ज़ाहिर खे सम्झनि पिया त ज़ाहिर छा आहे। ऐं पोइ आख़िरी जॾहिं असां मुंहिंजी मुलाक़ात थी गुलाम रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त हलो ज़ाहिर करे असां जॾहिं ज़ाहिर खां ॿाहिरि उथंदा हुआसीं त खिली उथंदा हुआसीं या पाण जो हुयो त यार हाणे वियो ऐं मुंहिंजो पार जो वधे थो पियो तव्हां वेठा हो त पहिरियों दफ़ो थियो छा थियो त बाबा खे हाणे हिकिड़ी हैया असां जेको आहे पेन किलर ॿी हाणे तयारी कयूं था पिया। ज़ाहिर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई त मां 2 ॾींहं पहिरियों लीना सेंटर वियुसि उते वाइट का डॉक्टर हुई उन खे मूं जॾहिं चयो त अहिड़ी का दवा न आहे जो मां जल्दी जान छुटी पए मुंहिंजी कि मतलब उर्दू स्पीकिंग बीमारी कि मतलब आप समझ रही हैं तो मैं क्या कह रहा हूँ कि जो है ना वो इस जीने से तुम्हारा बेहतर है। तो वह भाई सही रोई पई है बाहर निकरी वही तो डुलका ऊपर रही वरी गोड़ा पंहिंजा टिश्यू सां बि वरी वापसि आई चई वाह कहिड़ा त माण्हू पिया जेके मरण में चाहिनि था त मरो त कंहिं चङे तरीक़े सां मरो। ज़ाहिद जो ज़ाहिद जहिड़ी ज़िंदगी असां सभिनी जी ख्वाहिश आहे शल सभ खे नसीब थिए। तव्हां सभिनी जी महिरबानी लख लाइक़ इन सां गॾु हीउ प्रोग्राम इख़्तिताम ते पहुतो ऐं सभिनी दोस्तनि जा थोरा दौरान गर्मी में असां प्रोग्राम खे जॉइन कयो। ऐं सामिन हीउ प्रोग्राम हैदराबाद प्रेस क्लब हॉल में वतन दोस्त जमहूरी पार्टी तरफ़ां कोठायो वियो। कामरेड ज़ाहिद मखदूम खे भरपूर लफ़्ज़नि जी भेटा पेश कई वई। सामिन हिन प्रोग्राम बाबति के बि राय ॾियणी हुजे असांखे ईमेल कयो। असांजी ईमेल एड्रेस आहे info@radiovoiceofsin.com। पंहिंजे मेज़बान वहीद मुस्तफ़ा खे ॾींदा इजाज़त सदाईं गॾु। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत समाज इक़्तिसादियात तारीख़ क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि दानिश्वरनि सहाफ़ियुनि उस्तादनि वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए। सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।